अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम इन तज्तनिबू कबाइर मा तुनहौन अन्हु नुकफ्फिर अन्कुम सय्यआतिकुम व नुदखिलुकुम मुदखलन करीमा। गोठ हाजी मोहम्मद सादिक मेतलो ही वो गोठ आहे जिते तकरीबन अज खां 27-28 साल अग में मूं तकरीर कई हुई एक मस्जिद में जेका हिन मस्जिद के उत्तर तरफ आहे। उन जमाने में हिकिड़ो चाचो हूंदो, गालबन नालो उन जो राणो हो, शायद दो माशाअल्लाह। मौलाना दो टालपुर रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह जी मग़फ़िरत फरमाए, उन मूंसां गॾु तकरीर कई हुई। 27-28 साल जो तवील अरसो। उन खां पोइ वरी हिकिड़ो दौर अहिड़ो आयो जॾहिं 18 नवंबर ते अॼु खां तकरीबन 2 साल अॻु में दोस्तन प्रोग्राम रखियो, पर अल्लाह हिदायत ॾे उन्हनि माण्हुनि खे जिन जो प्रोग्राम करणु न ॾिनो। हालांकि सभिनी खे मालूम आहे त असांजी तकरीर में न खिल मस्करी हूंदी आहे, न गार गंद हूंदी आहे, न घटि वधि ॻाल्हाइणु हूंदो आहे। मुकम्मल तौर ते दलील क़ुरान हदीस मां हूंदा आहिनि। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे, क़ुरान हदीस जा दलील बयान कंदे अल्हम्दुलिल्लाह असीं कंहिंखां कोन था ॾियूं। रब जो ख़ौफ़ आहे दिल में, कंहिंखां कोन था ॾियूं। हक़ बयान कबो, चाहे सॼी दुनिया नाराज़ थी वञे, असांखे परवाह ई कोन्हे। सिर्फ़ हिकिड़ो ख़्याल आहे त मुंहिंजो परवरदिगार राज़ी थी वञे। दोस्तन रोकियो, पर ॾिसो अल्लाह ताला जी कुदरत। अॼु उन ई ॻोठ में ठीक 2 सालनि खां पोइ एक अजीब शान मस्जिद के अंदर पान प्रोग्राम करे रहा है। आऊं उन्हनि दोस्तनि जे लाइ दुआगो आहियां, अल्लाह उन्हनि खे हिदायत अता फरमाए, अल्लाह उन्हनि खे दीन जी सही समझ अता फरमाए। दावत ॾियां थो, अचो ऐं ॿुधो। का बि ग़लत ॻाल्हि आहे असांखे खबरदार करियो। डॉक्टर साहब, ही ॻाल्हि तव्हांजी क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहे, ख़िलाफ़ हूंदी असीं अलल ऐलान मञीदासूं ऐं पंहिंजी इस्लाह कंदासूं। छो हक़ खे न मञणु तकबुर आहे, ऐं तकबुर करण वारो अल्लाह जे नबी जो फरमान आहे, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। ऐं इंतहाई थोराइतो आहियां असांजे मोहतरम दोस्त बरकत अली मेतड़ो साहब जो ऐं ॿियनि दोस्तनि जो जिन अॼोके प्रोग्राम जो एहतमाम कयो। अल्लाह ताला उन जी महिनतूं क़बूल फरमाए, ऐं जेके तव्हीं दोस्त परे परे खां हली आया आहियो, अल्लाह तव्हांजो ऐं मुंहिंजो अचणु क़बूल फरमाए। अल्लाह इन प्रोग्राम जे ज़रिए असांजा गुनाह ऐं ख़ताऊं माफ़ फरमाए। दोस्तो, मूं जेका आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई, या कुरान मजीद जी 4 नंबर सूरत सूरह निसा जी 31 नंबर आयत आहे।
इन ही आयत में अल्लाह असांखे हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी ॾिनी आहे, वॾी ख़ुशख़बरी। जेकॾहिं तव्हां गौर करियो, उहा कहिड़ी? फरमायाई इन तजतनिबू कबाइर मा तुनहौन अन्हु, तव्हीं जेकॾहिं वॾनि गुनाहनि खां बचंदो, वॾनि गुनाहनि खां तव्हां पासो कंदो, जिन खां तव्हांखे रोकियो वियो आहे। माना इन मज़ा दलील मिलियो क़ुर जी आयत मज़ा त हिकिड़ा गुनाह वॾा हूंदा आहिनि या नंढा हूंदा आहिनि। इहा आयत दलील आहे त गुनाह वॾा बि हूंदा आहिनि, कबीरा गुनाह, ऐं नंढा बि हूंदा आहिनि, सगीरा गुनाह। हिते अल्लाह ताला छा फरमायो? जेकॾहिं तव्हां वॾनि गुनाहनि खां बचंदो, जिन खां तव्हांखे रोकियो वियो आहे, नुकफ़िर अन्कुम सय्यातिकुम, अल्लाह अकबर, फरमाई बाक़ी तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदासीं। वॾनि गुनाहनि खां बचंदो, अवांजा नंढड़ा गुनाह माफ़ करे छॾींदासीं। वनुदखिलुकुम मुदखलन करीमा, तव्हांखे इज़त वारी जाइ यानी जन्नत में दाख़िल कंदासूं, जेकॾहिं तव्हां वॾनि गुनाहनि खां बची। हाणे वॾा गुनाह कहिड़ा आहिनि? भई वॾा गुनाह कहिड़ा आहिनि? उलमा उन्हनि जे लाइ कुझु निशानियूं ॿुधायूं आहिनि, क़ुर हदीस जो मुतालो करे। हर उहो गुनाह यादि रखो जंहिंजे लाइ ॿुधायो वञे थो त ही गुनाह करण वारो जहन्नम में वेंदो, उहो वॾो गुनाह आहे। जहन्नम में वञणु माना सभ खां वॾी सवाल, या उहो गुनाह जंहिंजे करण वारे ते अल्लाह रसूल जी लानत हुजे, वॾो गुनाह। टी ॻाल्हि, उहो गुनाह जंहिंजे इर्तिकाब ते अल्लाह कावड़ जे नाराज़ थी, वॾो गुनाह। ऐं चौथो, उहो बि गुनाह वॾो आहे जंहिंजे बारे में अल्लाह जो नबी चवे त ही माण्हू असां मां न आहे, लैस मिन्ना, असां मुसलमाननि मां न आहे। जहन्नम जी वईद हुजे, लानत हुजे, अल्लाह जे ग़ज़ब ऐं कावड़ जो इज़हार हुजे, ऐं अल्लाह जो रसूल फरमाए असां मां न आहे, इहो बि निशानियूं आहिनि। इहे वॾा गुनाह आहिनि। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास चवंदो हो त 70 अहिड़ा गुनाह आहिनि, किन उलमा चयो 700 अहिड़ा गुनाह आहिनि। पर अल्लाह जे प्यारे पैगंबर हिकिड़ी हदीस में 7 गुनाह ॿुधाया आहिनि जेके वॾा गुनाह आहिनि। ऐं उहा हदीस तव्हां जे साम्हूं पेश करियां थो, ऐं पोइ तव्हांखे दावत फ़िक्र ॾियां थो त ख़ुदा रा गौर करियो, आउं बि गौर करियां, तव्हां बि गौर करियो। उन्हनि गुनाहनि मां को गुनाह पाण त कोन पिया करे। अल्लाह जे नबी फरमायो इज्तनिबु सबअल मूबिकात, सही बुखारी मुस्लिम जी हदीस। अल्लाह जे नबी ईअं कोन चयो त छॾे ॾियो, उतरुकू, फरमाइनि था इज्तनिबु, तव्हां पासो करियो, परे रहो 7 गुनाहनि खां जेके तबाह करण वारा आहिनि, हलाक करण वारा आहिनि। अहिड़ा गुनाह जेके तबाह करण वारा आहिनि, हलाक करण वारा आहिनि। 7 गुनाहनि में पहिरियों गुनाह कहिड़ो? अशिरकु बिल्लाह, अल्लाह सां कंहिंखे शरीक करणु। अॼु असां मुसलमाननि खे परवाही कोन्हे, परवाही कोन्हे। शिरक करियूं पिया, पर असांखे मौलवी साहिबान ॿुधाइनि था साईं शिरक कोन्हे, इहो शिरक आहे ई कोन। मूंखे ॿुधायो, जेकॾहिं को माण्हू अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खां दुआ घुरे थो, इहो शिरक कोन्हे? रब खे छॾे के दरगाह ते वञी जानवर ज़बह करे थो, शिरक कोन्हे? अल्लाह खां सवाइ ॿिए जे नाले ते नज़रो न्याज़ करे थो, शिरक कोन्हे? अल्लाह खां सवाइ के गुज़ारे वियल माण्हू खे मदद लाइ पुकारे थो, सॾे थो, शिरक कोन्हे? छा शिरक ते के सिंग थींदा आहिनि? ही शिरक एॾो वॾो गुनाह आहे जो लुकमान अलैहिस्सलाम, कॾहिं क़ुर पढ़ो, सूरह
लुकमान 31 नंबर सूरत आहे क़ुरान जी, नालो बि लुकमान अथसि। पंहिंजे पुट खे नसीहतूं करे पियो, इन में पाण लाइ बि सबक़ आहे त असीं पंहिंजे औलाद खे सम्झायूं, औलाद खे नसीहत करियूं। जॾहिं कोन था करियूं त मूं अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि, पाण अहले हदीस पुट मुशरिक, पाण अहले हदीस पुट जे गिची में धागा ॿधा पिया आहिनि, तावील ॿधा पिया आहिनि। जो धागो ऐं तावील बि शिरक आहे। अल्लाह जे नबी जो फरमान है, मन ताल्लक तबीबतन फक़द अशरक, जे तावीज़ लटकायो उन्हें शिरक कयो। लुकमान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे नसीहतूं करे थो। पहिरीं नसीहत कहिड़ी? अल्लाह ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। ऐ मुंहिंजा पुटड़ा, अल्लाह सां कंहिंखे शरीक न कजा। यादि रख, शिरक सभ खां वॾो ज़ुल्म आहे, सब खां वॾो गुनाह आहे। क़ुरान में अल्लाह ताला सूरह निसा जे अंदरि 2 दफ़ा हिकिड़ी आयत आंदी आहे। हालांकि हिकु दफ़ो चवे तॾहिं बि हक़ आहे, 2 दफ़ा अल्लाह हिकिड़ी आयत आंदी आहे। पोयां लफ़्ज़ थोड़ा अलॻि आहिनि, लेकिन शुरूआती लफ़्ज़ साॻिया आहिनि। फरमाए, इन्न अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। बेशक अल्लाह उनखे कॾहिं कोन बख़्शींदो जे रब सां कंहिंखे शरीक कयो, उन खां सवाइ जंहिंखे घुरे माफ़ करे छॾे। चाहे ज़ानी खे माफ़ करे छॾे, चोर खे माफ़ करे छॾे, कातिल खे माफ़ करे छॾे, व्याज खोर खे माफ़ करे छॾे, पर अल्लाह मुशरिक खे कॾहिं बख़्शींदो कोन जेकॾहिं बिना तौबा जे मरी, बिना तौबा जे मरी वियो, हमेशा जहन्नम जे अंदरि। ॾिसो क़ुरान में अल्लाह ताला ॿी जाइ ते छा फरमायो? सूरह अल माइदा जे अंदरि फरमाई, वमन युशरिक बिल्लाह फक़द हरम अल्लाहु अलैहिल जन्नह व मावाहु अन्नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। फरमाई, जे अल्लाह सां कंहिंखे शरीक कयो, रब उन ते जन्नत खे हराम करार ॾेई छॾियो। हराम आहे जन्नत उन ते, जन्नत में कॾहिं कोन वेंदो। फरमाई, अहिड़नि ज़ालिमनि जो, मुशरिकनि जो को मददगार कोन्हे। क़यामत तेरी मुशरिकनि जी सिफारिश पैगंबर बि कोन कंदा। ॾिसो अल्लाह जे रसूल हदीस ॿुधाईंदो हलां, मतां को आसिरे में रहे, पान सगोरा उम्मत जी सिफारिश कंदा, शफ़ाअत कंदा, असांजो ईमान। जेके उम्मत जा गुनाहगार आहिनि, तिन जी शफ़ाअत कंदा। पर अल्लाह जे नबी हिकिड़ो शर्त लॻायो आहे, सादिक मितले वारो ॿुधंदो हलो। सही मुस्लिम जी हदीस, सैयदना अबू हुरैरा सुवाल करे तो अल्लाह जे रसूल, क़यामत ते ॾींहुं तव्हांजी शफ़ाअत कंहिंखे नसीब थींदी? पाण फरमाइनि, फहिय नाइलतुम मिनकुम इंशा अल्लाह मम मात ला युशरिकु बिल्लाहि शैअ। सही मुस्लिम जी हदीस पाण फरमाइनि था, मुंहिंजी शफ़ाअत अवां मां उनखे नसीब थींदी जेको बिना शिरक करण जे गुज़ारे। जंहिं शिरक कयो शफ़ाअत कोन मिलंदी, शफ़ा नसीब कोन थींदी। भले पंहिंजो पाण खे मुसलमान सॾियो आहे, जेकॾहिं शिरक कंदे उनजो मौत थी वियो, अल्लाह जो प्यारो पैगंबर उन जे लाइ शफ़ाअत कोन कंदो, सिफारिश कोन कंदो। ही सही मुस्लिम जी हदीस तव्हांजे साम्हूं पढ़ी ॿुधाई। बल्कि तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, दुनिया में केतिरी मखलूकात आहे, को माण्हू करे सघे थो? अल्लाह पाण फरमाए थो, वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। तुंहिंजे रब जा लश्कर केतिरा आहिनि, केर बि नथो ॼाणे मगर अल्लाह। अल्लाह खां सवाइ कंहिंखे ख़बर कोन्हे केतिरा लश्कर आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां खां पुछां, अदाई ॿाहिरि जेके वण बीठा आहिनि, इन्हनि में पन घणा आहिनि, आहे कंहिंमें ताक़त जो गणे ॾेखारे? ऐं तव्हां खां पुछां, तव्हांजे ॻोठ सादिक मेतले में माकोड़ियूं केतिरियूं आहिनि? आहे कंहिं साइंसदान में, पैगंबर में, वली में ताक़त जो गणे ॿुधाए त माकोड़ियूं केतिरियूं आहिनि हिते? कंहिंजी ताक़त न आहे। फरमाई, तुंहिंजे रब जा लश्कर केतिरा आहिनि, अल्लाह खां सवाइ को ॼाणे ई कोन थो। पर हिन में बदतरीन केरु आहे, इहो ॿुधंदा हलो न। सभ खां पुछड़ो केरु आहे? पाण कुते खे
हराम जानवर यकीनन नजस नापाक, सूअर का नफरत करियो था, हराम जानवर है। केतरा खतरनाक जानवर हैं, बदसूरत जानवर हैं, पा नफरत करियो था। पर इनमां को मुशरिक को मुझे जुमलो याद रखो, कुत्तो मुशरिक कौन है? सूअर मुशरिक न हो। मुशरिक या इंसान थी तो या जिन थी, या इंसान या जिन, छो त रब उन्हनि खे इख्तियार ॾिनो आहे। हाणे अल्लाह छा फरमायो? आखिरी सिपारो कुरान मजीद में फरमाए, इन्नल लज़ीन कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नारे जहन्नम खालिदीन फिहा उलाइकुम शर्रुल बरिय्या। सूरह बय्यना। अल्लाह अकबर। फरमाए, बेशक जिन कुफर कयो अहले किताब मां ऐं जेके मुशरिक आहिनि, अल्लाह जी मखलूक में सब खां बदतरीन आहिनि। सब खां बुछड़ो मुशरिक आहे, सब खां बुछड़ो काफिर आहे। ही कुरान जी आयत गवाह आहे। छो त बेगुणो आहे न, नमक हराम आहे। बेगुणो नमक हराम, दुनिया जो बुछड़े में बुछड़ो इंसान आहे। आउं तव्हांखे मिसाल ॾेई ॿुधायां, तव्हां के माण्हू ते एहसान करियो, तव्हां के ते एहसान करियो, ऐं उहो वरी गुण खे ॿिए जा ॻाए, चवे फलाणे मूंखे शइ ॾिनी, ॾिनी तव्हां आहे, उहा शइ ॾिनी तव्हां आहे, पर नालो के ॿिए जो वठे। अव्हां खे कावड़ लॻंदी आहे कोन लॻंदी? यार केॾो नमक हराम माण्हू आहे, एहसान फरामोश माण्हू आहे। एहसान मुंहिंजो ऐं गुण ॿियनि जा ॻाए पियो। असां वटि जेके बि नेमतूं आहिनि, यादि रखो अल्लाह फरमाए थो अल्लाह वटां आहिनि। वमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह। इंसानो जेके तव्हां वटि नेमतूं आहिनि, हिकिड़े अल्लाह वटां। तव्हांजो जिस्म ॾिसो, हीउ तव्हांजो बदन आहे न, तव्हांखे इहो चहिरो कंहिं ॾिनो? अल्लाह ॾिनो आहे कि इंसान ॾिनो आहे? हे ॾंद तव्हांखे कंहिं ॾिना? ही कन तव्हांखे कंहिं ॾिना? रब जी अज़मत ते गौर त करियो। अल्लाह जेको चहिरो ठाहियो आहे, दुनिया जो को मुसव्विर इन खां बहितर चहिरो नथो ठाहे सघे। ही नक जे जाइ ते आहे न, इन खां थोरो हटाए छॾियो, इंसान बदसूरत थी। ही भिरू जे जाइ ते आहे न, तव्हां रुगो तस्वीर ठाहियो ऐं भिरू मथे हेठि करे छॾियो, इंसान बदसूरत थी वियो। ही चप जे जाइ ते आहे न, इन्हनि खे पंहिंजी जाइ तां हटायो, इंसान बदसूरत थी वेंदो। अल्लाह केॾो न महिरबान आहे, रुगो ख़ल्क़ियो कोन्हे बल्कि तमामु सुहिणो ख़ल्क़ियो अथसि। फी अहसन तक़वीम, सवाब बहितरीन ख़ल्क़ तख़लीक़ कई अथसि, जहिड़ी तहिड़ी न। हाणे सभु नेमतूं अल्लाह वटां, ऐं तूं रब खे छॾे उन जे बाननि जे आॾो झुकी पियो, जेको सुभाणे मरी वेंदो। यार कॾहिं सोचो त सही, वॾे खां वॾो बुज़ुर्ग हुजे, पैगंबर हुजे, वली हुजे, इमाम हुजे, ऐं तव्हां खां पुछां थो गुज़ारे वञे, उन खां पोइ बिस्तरे तां खट तां उथंदो? उथंदो? अॼु ताईं को थियो आहे? मूंखे मिसाल ॾियो, डॉक्टर साहब फलाणो मरण खां पोइ बि उथी वियो, पंहिंजो पाण खे गुसल ॾिनाई, बिस्तरे तां उथियो, पंहिंजो पाण वञी तख़्ते ते लिटियो, कपिड़ा बि लाथाई, गुसल बि ॾिनाई, वरी कफन पाए पाण हली वियो कब्र में लही, पंहिंजो पाण तां मिटी विझी छॾियाई। दुनिया में थियो आहे कॾहिं? आहे दुनिया में? ही रब मिसाल ॾे थो, जंहिंखे तूं मुश्किल कुशा सम्झी पियो, पंहिंजो पाण खे गुसल नथो ॾेई सघे, पंहिंजो पाण खे कब्र में लाहे नथो सघे, पंहिंजी मदद ख़ुदि नथो करे सघे, अल्लाह जा माना ॿिए जी छा कंदो? ख़बर अथव जॾहिं गुसल ईंदो आहे, इफ्तिताह किथां थींदो आहे? इब्तिदा पहिरियां ई गुसल ॾियण वारो तव्हांजी ताहरत कराईंदो आहे, ताहरत कराईंदो आहे। अॼु जेकॾहिं जीअणो हुजे हा के ॿिए जो हथ बर्दाश्त करे हा? हया वारो माण्हू बर्दाश्त कंदो? मूं अहिड़ा मरीज़ ॾिठा जिन वीचारनि ते फालिज जो हमलो थियो, या वीचारा आख़िरी दौर में बिस्तरे दाख़िल, हथनि में ताक़त बि न आहे, टंगुनि में बि ताक़त न आहे, पोइ औलाद उन जी ताहरत कराईंदो। कराईंदा आहिनि न या कोन कराईंदा आहिनि? अहिड़ा बदनसीब आहिनि जेके कोन बि कराईंदा आहिनि, पीउ खे अस्पताल वारनि जे हवाले करे पाण भॼी वेंदा आहिनि। ये बदनसीब आहिनि।
अल्लाह जा बानो याद कयो वो टाइम जॾहिं तव्हां ॾींहं जे अंदरि 12 दफ़ा पेशाब कंदा हुआ, काकूस कंदा हुआ, तव्हांजी वालिदा वेचारी तव्हांखे साफ़ कंदी, करे उहा नाराज़ थी, करे मुंहं में गुंड विधा, करे अल्लाह खां दुआ घुरे थी अल्लाह मुंहिंजो बच्चो पंहिंजो कर, वेचारी तुंहिंजो पेशाब साफ़ कंदी हुई, काकूस साफ़ कंदी हुई, कॾहिं बेज़ार कोन थी। पीउ वीचारो तुंहिंजे लाइ ख़िदमत कंदो रहियो, महिनतूं कंदो रहियो, मज़दूरी कंदो रहियो, बाज़ औक़ात उजागा कंदो रहियो, कॾहिं तुंहिंजो पीउ वीचारो बेज़ार थियो। हाणे जॾहिं तुंहिंजो पीउ या माउ बिस्तरे दाख़िल थिया आहिनि तॾहिं तव्हीं उन खां परे थी विया, ज़ुल्म कोन्हे। हाणे दुआ पिया करो रब हिनखे पंहिंजो कर, बेज़ार थी पवंदा आहिनि। वही सोचो, लेकिन अल्लाह ताला अल्लाह अकबर उनजा एहसान त ॾिसो, अनगणिया उनजा एहसान आहिनि, असीं गणे सघूं ई कोन था। वइन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा, इंसानो रब जूं नेमतूं ॻणणु चाहींदो तव्हां गणे न सघंदो, एतिरियूं नेमतूं आहिनि। ही हिकिड़ो वार आहे न मथे जो, जेकॾहिं अछो थी वञे दुनिया जेके हिकिड़े साइंसदान में ताक़त आहे जो कारो करे ॾेखारे, आए के वली में ताकत, आए के पैगंबर में ताकत, जो मथे जो सफेद वार कारो करे सघे, रंग कदो अछे ॾींहुं पारसी हूंदी, उभरंदो नओं वार पारसी ॾी वेंदी न, आए ताकत कंहिंमें, अल्लाह रब जी ताकत ॾिसो। दुनिया गॾिजी पवे वरी उन वार खे कारो नथी करे सघे। ही खजूर जी खकड़ी, उन ते सफेद पर्दो, अल्लाह छा फरमायो त जिन खे तव्हीं अल्लाह खां सवाइ पुकारियो था, मां यमलिकून मिन कितमीर, ये खजूर जी खकड़ी ते सफेद पर्दे जा मालिक बि कोन्हे। इहो करे खोले खजी ॾिसो तव्हां, ख़ुदा इन में इबरत आहे। खजी खोले उहा खकड़ी ॾिसो, उन ते तव्हांखे सफेद पर्दो नज़र ईंदो आहे। अल्लाह फरमाए थो इन जा मालिक बि कोन्हनि, बल्कि सॼी दुनिया गॾिजी पवे। दुनिया केतिरी तरक्की कई आहे, साइंस केतिरी तरक्की कई आहे, बेहतरीन हवाई जहाज, पाणी जा जहाज, तव्हांजा मोबाइल, तव्हांजा कंप्यूटर, छा छा उन्हनि ठाहियो आहे। पर के साइंसदान खे चओ मुंहिंजो चैलेंज आहे, अहिड़ो पर्दो त ठाहे ॾेखारे, छा ईंदो पर्दो, आहे के साइंसदान में ताक़त, केॾा रब जा एहसान आहिनि। असां उन रब खे छॾे उनजा बाना तरीक़े शरीक करियूं था। ख़बर आहे शिरक केॾो ख़तरनाक गुनाह आहे, जो अल्लाह जे नबी खे मने कई वई ज़िंदगी में त मुशरिक जे लाइ तव्हांखे दुआए मग़फ़िरत बि कोन्हे करणी। मा कान लिन्नबी वल्लज़ीन आमनू अन यस्तग़फिरू लिलमुशरिकीन वलो कानू उली कुर्बा मिन बाद मा तबय्यन लहुम अन्नहुम असहाबुल जहीम। अल्लाह फरमाया त पैगंबर खे इहा शइ कोन थी जुगाए, पैगंबर जो एहसान कोन्हे न की मोमिननि जो त उहे मुशरिक जे लाइ दुआ ऐं मग़फ़िरत कनि, भले वेझा माइट छो न हुजनि, भले वेझो माइट छो न हुजे, पैगंबर खे कोन थो जुगाए उन जे लाइ दुआ ऐं मग़फ़िरत घुरे, मोमिन खे बि कोन थो जुगाए। अल्लाह मने करे छॾी, इस्तिग़फ़ार बि उन्हनि जे लाइ न आहे करणो। छो थी माण्हू वॾो गुनाहगार आहे, न कराम आहे। ऐं तव्हां हिकु हदीस ॿुधायां थो, अॼु असांजा मुस्लमान भाउ जेकॾहिं को पुटु ॼमंदो आहे, चवंदा आहिनि साईं फलाणे पीर ॾिनो, नाला तव्हां ॿुधाइनि न, पीर ॾिनो, इमाम ॾिनो, अली ॾिनो, साईं ॾिनो, नाला इन जा कोन्हे। माना उहो छा थो ॿुधाइणु चाहे त मूंखे औलाद फलाणे बुज़ुर्ग ॾिनो आहे। हालांकि इंसान सिर्फ़ु अल्लाह ॾिनो आहे। इंसान छा आहे? अल्लाह ॾिनो, न पीर ॾिनो आहे, न अली ॾिनो आहे, न इमाम ॾिनो आहे, न के साईं ॾिनो आहे। इंसान सिर्फ़ु अल्लाह ॾिनो आहे। को ॾियण वारो कोन्हे औलाद, कंहिंमें ताक़त कोन्हे। ऐं तव्हांखे मिसाल ॾेई ॿुधायां बदीन ज़िले जा जंहिंसां पाण तालुक रखो था, 3 वॾियूं गादियूं आहिनि जेके पीर साहिबान गुज़ारे विया, उन्हनि खे नरीना औलाद कोन थिया, पुट कोन थियनि, 3 गादियूं वीरान थी वयूं। अकेला ई में मूंखां केॾे पुछिजो केरु आहे,
टई गादू वीरान थी वही पुट कोन थियन जेके पंहिंजो पान के पुट न ॾेई सघिया त तोखे की ॾींदा। माना अल्लाह जूं नेमतूं असीं गैर ॾांहुं मंसूब था करियूं। ऐं सही बुखारी जी हदीस ॿुधंदा तो पाण सुगुरा विया आहिनि उमिरि जे लाइ साल 6 हिजरी, तॾहिं मके ते कब्ज़ो मुशरिकनि जो उन्हनि रोके छॾियो। अल्लाह जे रसूल सहाबा खे 1400 हुआ, उन्हनि रोके छॾियो हुदैबिया जे मुक़ाम ते, तव्हांखे अॻिते कोन्हे वञणो। रुकिजी विया। अल्लाह जे प्यारे पैगंबर उन राति उते तरसी पिया। अल्लाह जी कुदरत, उन राति बरसात वसी, उन राति बरसात वसे थी। प्यारे पैगंबर साहबा खे फजर जी नमाज पढ़ाई, फजर जी नमाज पढ़ाए उन खां पोइ नमाज ना मोह करे वेठा। कुर्बान वञे माण्हू मुहद्दिसीन किराम तां उन्हनि अल्लाह जे नबी जे हर अमल मजां फरमान मजां न मसला असांजे साम्हूं कढिया आहिनि। त इमाम खे घुर्जे जॾहिं सलाम वराए तंहिंखां पोइ मुक़्तदीन जे साम्हूं थी वे, मुक़्तदीन जे साम्हूं थी वे, पाण सुगुरा साम्हूं थी वेठा। ऐं पोइ पाण फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो अॼोकी राति में, हिकिड़ी राति में मुंहिंजनि किन पाननि मोमिन हुजण जी सूरत में सुबुह कई आहे ऐं किन वरी कुफर जी हालत में सुबुह कई, किन ईमान जी हालत में सुबुह कई आहे ऐं किन कुफर जी हालत में सुबुह कई आहे। ईमान जी हालत में कंहिं सुबुह कई जंहिं चयो त बरसात अल्लाह जे फज़ल ऐं रहमत सां वसी आहे, वो अल्लाह ते ईमान आणे थो, सितारनि जे तासीर जो इनकारी आहे। ऐं जंहिं चयो मुदिरना बिनोए कला व कला, असां ते बरसात वसी आहे फलाणे सितारे जे करे, फलाणे तारे जे करे, उन जे असर जे करे, फज़ालिक काफिरुन बी व मोमिनुन बिल कौकब, उन माण्हू जो अल्लाह ताला फरमाए थो वो मुंहिंजो कुफर करे थो ऐं सितारनि जे तासीर ते ईमान आणे थो। वही सोचो, बरसात अल्लाह जी नेमत है न, हिकिड़ी नेमत गैर दा मनसूब करे थो, अल्लाह फरमाए थो यो मुंहिंजो कुफर करे थो, मुंहिंजो कुफर करे थो, सितारनि ते ईमान आणे थो। वही सोचो, हिकिड़ी नेमत बरसात, तव्हां घणियूं नेमतूं अल्लाह जूं गैरनि जे हवाले करे छॾियूं आहिनि। सही मुसीबत मां फलाणे मूंखे बचाए, औलाद फलाणे मूंखे ॾिनो, रोज़ी में कुशादगी फलाणे पीर बुजुर्ग कई। अल्लाह अकबर। क़ुरान जी हिकिड़ी आयत ॿुधाए वरी अॻिते हलां थो। अॼु इन आयत खे गौर सां ॿुधो, घणा दफ़ा तव्हां ॿुधी हूंदी। पर या अयुहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ऐं इंसानो तव्हीं सभ जा सभ अल्लाह जे आॾो फ़क़ीर आहिनि, हर जा हर फ़क़ीर आहिनि। हिकिड़ो अल्लाह बेपरवाह आहे, सारा अल्लाह। ऐं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾेई पुछां थो, तव्हां राजो खानानी में फ़क़ीर ॾिठा हूंदा, फ़क़ीर पिनंदे तव्हांखे नज़र ईंदा। फ़क़ीर या दुकानदार खे चवंदो साईं अल्लाह जे नाले कुझु ॾे, या को माण्हू रस्तो वठी वञे त हुनखे चवंदो साईं अल्लाह जे नाले कुझु ॾे। पर कॾहिं तव्हां ॾिठो हिकिड़ो फ़क़ीर ॿिए खे चवे, हिकिड़ो फ़क़ीर ॿिए खे चवे साईं मूंखे अल्लाह जे नाले कुझु ॾे? अवल त चवंदो कोन, पर जेके चई बि छॾे साम्हूं फ़क़ीर छा चवंदे, भागा ऐं पाण पियो पिना थो विछाड़ींदुसि, ऐं पाण पियो पिना थो विछाड़ींदुसि। अल्लाह जो मिसाल ॾेई सम्झायो, ॿिया सभु अल्लाह जा फ़क़ीर आहिनि, हिकिड़ो अल्लाह बेपरवाह आहे, कंहिंजो मोहताज कोन्हे, ॿिया हर मोहताज मोहताज आहिनि। ॿुधायां कहिड़ो माण्हू आहे दुनिया जे अंदरि जेको मानी नथो खाए ऐं मानी खाइण खां पोइ जंग जे ख़्याल सां नथो वञे? जंग जे ख़्याल सां वञनि था या न? अंबिया किराम बि जंग जे ख़्याल सां वेंदा हुआ क़ज़ाए हाजत जे लाइ, छो त मोहताज आहिनि न, या मोहताजी जी निशानी आहे। त बुख लगे थी मोहताजी, वरी मानी खाए थो, क़ज़ाए हाजत लाइ वञे थो, वॉशरूम में टॉयलेट में जंग जे ख़्याल सां। अल्लाह अकबर। ऐं डॉक्टर मूंखे ख़बर आहे, मूं अहिड़ा मरीज़ ॾिठा जिन जे वॾे आंडे जो कैंसर थी, वॾे आंडे जो कैंसर। पोइ छा थियो वीचारनि जो, काकूस करे कोन सघंदा, जेका कुदरती जाइ सां बंदि थी वई। अल्लाह अकबर, अल्लाह रहम फरमाए। कुदरती जाइ सां बंदि थी वई। डॉक्टर छा कंदा आहिनि, पेट जी हिकिड़ी साइड खां ऑपरेशन करे, कोलोस्टॉमी हुनखे चइबो आहे, आंडे जो रुख उते फेरे, उतां खां गंदगी निकिरंदी। मूंखे ॿुधाए त मरीज़ जी हालत छा हूंदी, छा हालत हूंदी जॾहिं गंदगी हितां निकिरे, थैली में गॾु थिए, माइट वेचारा परेशान थी वेंदा आहिनि।
बदबू मां निकरंदी रहंदी आहे, छो त मोहताज आहे न, मोहताज आहे वीचारो। पर कुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार तां कंहिं शइ जो मोहताज, कंहिं शइ जो मोहताज कोन्हे। सॼी दुनिया काफ़िर थी वञे, अल्लाह जी अज़मत में को फर्क कोन पवंदो। सॼी दुनिया काफ़िर थी वञे, वो अॻ में ई सारायल आहे, अल हमीद आहे। यादि रखो दोस्तो, तंहिंजे करे बार बार के ख़ुदा असीं तव्हांजा सॼण आहियूं, असीं तव्हांजा ख़ैर खायूं, अल्लाह जो कसम। ऐं अल्लाह जे घर में अल्लाह जो कसम खणी चवां थो, तव्हांजा ख़ैर खाए। जेकॾहिं तव्हांजो मौत शिरक ते थी वियो न, हमेशा जहन्नम में। हा, इंसान हुजण जे नाते ॿिया गुनाह थी विया, पर शिरक न आहे। वो आयतूं पढ़ी ॿुधायूं न, रब चाहे तोखे डायरेक्ट जन्नत में दाख़िल करे, तौहीद जी बरकत करे, तौहीद जी बरकत जेकर अल्लाह चाहे तोखे डायरेक्ट जन्नत में दाख़िला ॾेई छॾे, तुंहिंजा हर गुनाह माफ़ करे। अल्लाह जे नबी फरमाया, पहिरियों वॾो गुनाह अशिरकु बिल्लाह, ॿियो वॾो गुनाह वसिहर, जादू। ख़बर आहे तव्हांखे, जादू वॾो गुनाह आहे। अॼु बि दुनिया में तव्हांखे केतिरा माण्हू मिलंदा जेके जादूगर आहिनि, जादू कनि था, ऐं जादू जो असर थिए थो। इहो यादि रखी छॾियो, जादू जी हक़ीक़त आहे, जादू जो असर थिए थो। क़ुरान हदीस मां साबित आहे, क़ुरान मां दलील आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जे ज़माने में जादूगर तमामु घणा हुआ। जादू कहिड़ो कंदा हुआ? जादू करे ज़ाल ऐं मुड़ुस खे पाण में विड़ाए छॾींदा हुआ, ऐं ज़ाल ऐं मुड़ुस पाण खां विड़ी हिक ॿिए सां धार थी वेंदा हुआ। अल्लाह फरमायो, युफ़र्रिक़ून बैनल मर्इ व ज़ौजिही, ये जादूगर ज़ाल ऐं मुड़ुस खे हिक ॿिए खां अलॻि करे छॾींदा हुआ। जेकॾहिं जादू जी हक़ीक़त न हुजे हा त मूंखे ॿुधायो, ज़ाल ऐं मुड़ुस धार की थींदा? पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो न, यादि रखी छॾियो, ईअं कोन्हे मतां तव्हीं मायूस थी वञो, दादा जादूगर जादू पियो करे, भली मुंहिंजो कमु लही वेंदो। ईअं बि कोन्हे, उनखे एतिरा इख़्तियार कोन्हे, जेकी चाहे थी करे छॾे, एतिरो इख़्तियार कोन्हे। तव्हां दीन ते पाबंद थी वञो, अल्लाह जी तौहीद ते पाबंद थी वञो, सुबुह शाम जा अज़कार पढ़ो, क़ुरान जी तिलावत करियो, अल्लाह खे राज़ी करियो। इहो जादू बि तव्हां ते इंशाअल्लाह असरअंदाज़ कोन थींदो। छो त जिते रब इहा ॻाल्हि कई न त हिक ॿिए खे ज़ाल मुड़ुस खे हिक ॿिए खां धार करे छॾींदा, उते छा फरमाई? वमा हुम बिज़ारीन बिही मिन अहदिन इल्ला बिज़निल्लाह, वमा हुम बिज़ारीन बिही मिन अहदिन इल्ला बिज़निल्लाह। उहे कंहिंखे नुक़सान नथे पहुचाए सघिया मगर अल्लाह जे हुक्म सां। जॾहिं अल्लाह जो हुक्म थींदो तॾहिं नुक़सान पहुचंदो, अल्लाह जो हुक्म न आहे नुक़सान कोन पहुचे। ऐं रब जो हुक्म तॾहिं थींदो आहे रब खां असीं दूर थी वञूं, परे थी वञूं, दीन खां परे थी वञूं, नमाज़ खां परे थी वञूं, क़ुरान खां परे थी वञूं, दुआ ने अज़कार खां परे थी वञूं, शैतानी कवन में काहे पऊं, गुनाहनि में काहे पऊं, त पोइ शैतान जो असर थी वेंदो, जादू जो असर बि थी वेंदो। ॾिसो जादू छा थींदो आहे। मूसा अलैहिस्सलाम जो मुक़ाबिलो थियो जादूगरनि सां, क़ुरान में अल्लाह ज़िक्र फरमायो आहे। जादू जे अंदरि यादि रखी छॾियो, जेका शइ हूंदी आहे उहा साॻी हूंदी आहे। ही पाणी जी बोतल आहे न, मुंहिंजे साम्हूं पियल आहे, या पाणी जी बोतल साॻी पाणी जी बोतल हूंदी आहे। पर जादूगर छा कंदा आहिनि? सहरू आयुन नास, माण्हुनि जे अखियुनि ते जादू करे छॾींदा आहिनि, नज़रबंदी करे छॾींदा आहिनि, तव्हांखे इहा शइ ॿी नज़र ईंदी। ये कुरान अल्लाह फरमायो, जॾहिं जादूगर आया मूसा अलैहिस्सलाम सां मुक़ाबले में, लठियूं उन्हनि उछलायूं, रसियूं उछलायूं, उहे नांग बणिजी विया। ॾिसण वारनि खे ईअं पियो लॻे त नांग पिया भॼनि, नांग पिया दौड़नि, हालांकि नांग कोन हुआ, लठियूं आहिनि, रसियूं आहिनि। हत्ता कि मूसा अलैहिस्सलाम ते मुंहिंजो असर थियो, जो क़ुरान अल्लाह फरमायो त मूसा अलैहिस्सलाम खे बि ख़ौफ़ थियो। अल्लाह ला तख़फ़ मूसा बिजला, इन मां छा मालूम थियो? जादू जो असर ज़हन ते थिए थो, पैगंबर जे ज़हन ते बि असर थियो न, तॾहिं ॾिनो, तॾहिं बि ॾिनो। डप जो तालुक ज़हन सां आहे। क़ुरान में अल्लाह फरमाए थो मूसा अलैहिस्सलाम ॾिनो, पर रब छा फरमाए? ला तख़फ़, मूसा डप न कर। जेका हथ में लठ अथई जेको चलाए,
उहा लठो चलाए थो, वॾो असी नांग बणिजी वियो, सभिनी खे ॾिड़काए। हर माण्हू पंहिंजे फन जो माहिर हूंदो आहे न, जादूगर सम्झी विया त जादू कोन्हे। अल्लाह फरमाए थो अहिड़ो असर थियो जादूगरनि ते ॼण उहे सजदे में किराया विया हुजनि, अचानक सजदे में किरी पिया। ऐं उन्हनि चयो असां अल्लाह ते ईमान आंदो, जेको मूसा जो रब आहे, जेको हारून जो रब आहे, असां उन ते ईमान आंदो। जेके माण्हू आया हुआ फिरौन खां इनाम वठण, 3 घड़ियुनि खां पोइ अल्लाह ते ईमान आणीनि था। फिरौन चवे थो हिकिड़े पासे जी तव्हांजी बाह कपाईंदुसि, ॿिए पासे जी टंग तव्हांखे फाई करे टकाईंदुसि। तव्हां मूसा अलैहिस्सलाम जे रब ते ईमान आंदो आहे। छा था चवनि? लाज़र इन्ना इला रब्बिना मुनक़लिबून। ऐं फिरौन को नुक़सान कोन्हे, असांखे हिकिड़े ॾींहुं नेठ पंहिंजे रब ॾांहुं मोटणो आहे। भले मौती सज़ा ॾेई, भले मौती सज़ा ॾे। फ़क़्ज़ि मा अंत क़ाज़ इन्नमा तक़ज़ी हाज़िल हयात दुनिया। तू छा कंदे? वध में दुनिया जी ज़िंदगी खसींदे न, खसे वठंदा ना। या तौहीद ॾिसो, मरी विया लेकिन शिरक उन्हनि कोन कयो, तौहीद ते क़ाइम रहिया। ही क़ुरान जो मिसाल आहे। त जादू जे अंदरि छा थींदो आहे? शइ साॻी रहंदी आहे, पर जादू आहे वॾो गुनाह, कुफर आहे। कुरान में अल्लाह ताला फरमायो वमा कफर सुलेमान वलाकिन शयातीन कफरू। सुलेमान कुफर कोन कयो, शैतानुनि कुफर कयो, जेको माण्हुनि खे जादू सेखारींदा। जादू कुफर आहे ऐं हराम आहे। इन जे करे शरीयत में जी सज़ा सदाए मौत आहे, सवाइ मौत। साहबा चवनि था सैयदना उमर बिन ख़त्ताब जे दौर में हज़रत उमर ऑर्डर जारी कयो, जिते जादूगर नज़र अचे उनखे क़त्ल कयो। साहबा चवंदा असां 3 जादूगर आहियूं, औरतूं क़त्ल कयूं। औरतूं बि जादूगर हूंदियूं आहिनि न, औरतूं बि कम कंदियूं आहिनि। 3 जादूगर औरतूं असां क़त्ल कयूं। ऐं अञा अज़ीम हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदो रहां सहाबा जे ईमान जो। सहाबा जो ईमान छा हो? क़ुरान जंहिंजी तारीफ़ कई आहे, रज़ी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। जुंदुब रज़ी अल्लाह अन्हु हिकु जॻह ते बीठल आहे, को जादूगर माण्हुनि खे जादू पियो ॾेखारे। जी पाण वटि तव्हां ॾिठो हूंदो, चौंकनि ते बीठा हूंदा आहिनि ऐं जादू पिया ॾेखारींदा आहिनि। उन में जादूगर छा पियो करे? पंहिंजो पाण जी सिसी जेका सा लाहे पियो, पंहिंजो पाण खे ज़बह करे पियो, कुए पियो। आहे सिर्फ़ नज़रबंदी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। पर ॾिसण वारा ॾिसण पिया त हमरा पंहिंजो पाण खे ज़बह करे पियो, पर तॾहिं बि जहिड़ो आहे, तॾहिं बि ज़िंदा आहे। सही सनद सां रिवायत। सैयदना जुंदुब रज़ी अल्लाह अन्हु साहबियो उथियो, पंहिंजी तलवार खे ठका कराई, सिसी वञी परते करी, हाणे पंहिंजो पाण खे जहिड़ो करे थो ॾेखारे। हाणे त करे ॾेखारे, ख़बर पएसि ठगी में गए, नज़रबंदी ठगा धक कराई, सिसी वञी परते करी, हाणे पंहिंजो पाण खे जहिड़ो थो करे ॾेखारे। त कॾहिं कॾहिं फितना ताक़त सां ख़त्म कबा आहिनि, ताक़त सां ख़त्म कबा आहिनि। जादू कुफर आहे। अॼु पाण जे मुल्क में केतिरा जादूगर वेठा आहिनि। इहे भोपा बि जादूगर अथव। ख़बर? भोपनि जो तालुक वरी शैताननि सां हूंदो आहे, शैताननि सां यारी रखंदा आहिनि, जिन्हनि सां। तव्हांखे मिसाल ॾींदो हलां, काफ़ी दोस्त वेठा आहियो, अॼु तव्हां ख़बरदार कंदो हलां। छा थींदो आहे? पाण वटि माण्हू वॾा वॾा पढ़ियल लिखियल, सेक्रेटरी लेवल जा माण्हू, डॉक्टर, कॾहिं कॾहिं छा चवंदा आहिनि, साईं फलाणो पीर सां पहुतल आहे। अदा कीअं? चइसि वियो आहियां मिलण, मूंखे चयाई अॻ में ॾिसी फलाणे होटल ते चांहि पीतई। साईं खे ख़बर कीअं पई? फलाणी शइ तुंहिंजे घर में फलाणी जाइ ते पियल आहे। साईं ख़बर कीअं पई? फलाणी होटल ते चांहि पीतई, फलाणी शइ फलाणी जॻह ते तुंहिंजे घर में पियल आहे। उहो हमरा हथ ॿधी साईं जे पेरनि ते किरी पवंदो त बाबा पहुतल बुज़ुर्ग आहे। साईं खे ख़बर कीअं पई? अॼु ॿुधाईंदो हलां ने चौरासी जो राज़। जेकॾहिं इल्म हूंदो न कॾहिं गुमराह न थींदो। क़ुरान हदीस जो इल्म इंसान खे गुमराहिन खां बचाए। दजाल जॾहिं ईंदो न, ख़बर दजाल छा कंदो? सही मुस्लिम जी हदीस आहे, हिकिड़े नौजवान खे धक हणंदो, बाद करे छॾींदो, वरी हुकुम कंदो, 2 हथ पाण में मिली वेंदा, 2 हथ पाण में मिली वेंदा, नौजवान जहिड़ो थी वेंदो। पर सही मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि। वो नौजवान चवंदो, दजाल हाणे मूंखे 2 दफ़े मारे ऐं जारे ते ॾेखार।
बे दफ़े मूंखे मारे ऐं जारत ॾेखार। पाण सुगरा फरमाइनि था बे दफ़े मारे कोन सघंदो। छो? नौजवान ये चैलेंज छो ॾींदो? हदीस लफ़्ज़नि चवे थो हदसना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसहू, अल्लाह जे नबी हदीस जेका बयान कई सा मूंखे यादि आहे। प्यारे पैगंबर फरमान यादि आहे, हिकु दफ़ो मारी दे वरी मारे कोन सघंदे। हाणे मूंखे मारे जारत ॾेखार। वरी ॿिए दफ़े न मारे सघंदो। जारत त परे जी ॻाल्हि आहे, मारे बि कोन सघंदो। ऐं पुछां थो नौजवान खे कहिड़ी शइ बचायो? गुमराही खां कहिड़ी शइ बचायो? प्यारे पैगंबर जी हदीस, प्यारे पैगंबर फरमान, कुरान हदीस तव्हांखे गुमराही खां बचाइण वारियूं शयूं आहिनि। हाणे जादूगर जेको आहे जादू कंदा आहिनि, आयो पीर साहब वटि, पीर साहब जो फलाणी शइ फलाणी जॻह ते रखियल आहे, अॼु फलाणी होटल ते चांहि पीतई, अॼु फलाणे सां तुंहिंजी मुलाक़ात थी। ही ॼट हूंदो, हू भले PhD हुजे, भले MBBS हुजे, पर दीन जे लिहाज़ खां ॼट आहे न। कुरान हदीस जो इल्मु चाल वटि आहे ई कोन, भले सेक्रेटरी लेवल जो माण्हू हुजे, पहिरियों हिते किरी पवंदो। साईं बाबा उनजो मुरीद थी वेंदो हुयो। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो न जी चालाकी। इहे जेके घणो करे हूंदा आहिनि भोपा या अहिड़े क़िस्म जा पीर, इन्हनि सां गॾु जिन हूंदा आहिनि, शैतान हूंदा आहिनि, उन्हनि सां हिन जी यारी हूंदी आहे। हाणे छा आहे, अल्लाह जे नबी जो फरमान आहे पाण मां हर हिकु सां गॾु जिन आहे, त मूं सां बि आहे, तव्हां सां बि गॾु। अल्लाह जो नबी फरमान आहे। हाणे ही भोपो छा कंदो आहे, पीर छा कंदो आहे, पंहिंजे जिन खे चवंदो आहे त हमरा जो जेको जिन आहे उन सां मुलाक़ात कर ऐं पुछ त अॼु छा कयो अथसि। पोइ जिन खे पोइ ॾींदो आहे त अॼु ही फलाणी शइ फलाणी जॻह ते रखी आयो आहे, तोॾा आयो पियो त फलाणी होटल ते चांहि पीताई। पोइ जिन हुनखे अची अॻु में ॿुधाए छॾींदो आहे, हू तव्हांखे ॿुधाईंदो आहे। ग़ैब जो इल्मु कोन्हे, शैतान हुनखे ख़बर ॾिए थो। बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जे नबी जे ज़माने में हिकिड़ो अहिड़ो भोपो जंहिंजो नालो इब्न सयाद, पाण सभिनी सहाबा खे चयो हलो पाण मुलाक़ात लाइ हलूं था। बुखारी जी रिवायत आहे, सही बुखारी जी, पाण हलूं था मुलाक़ात जे लाइ। मुलाक़ात लाइ रवाना थिया। अल्लाह जे नबी फरमायो सहाबा खे, आओ पंहिंजे दिल में सूरत रखां थो दुखान। दुखान कुरान जी 44 नंबर सूरत आहे, जंहिंजी माना आहे दूं। जंहिंजी माना छा आहे? दूं। 44 नंबर सूरत कुरान जी। पर अल्लाह जे नबी ज़बान मां ॻाल्हि कढी छॾी आहे। सहाबा खे पाण ॿुधाइनि था, दिल में ॻाल्हि कोन रखियऊं, दिल जो हाल अल्लाह खां सवाइ केरु नथो ॼाणे। पाण सगोरनि ज़बान मां ॻाल्हि कढी सहाबा खे ॿुधाई, उते शैतान हुनजो मौजूद हो, फौरन कैच करे वरिताई। ऐं जी पाण सगोरा विया, परे खां ॾिसी इब्न सयाद छा थो करे, सुंघण जी कोशिशि करे थो ऐं चवे थो मूंखे दूं जी ख़ुशबू पई अचे, मूंखे दूं जी ख़ुशबू पई अचे। ॾिसो कंहिं ॿुधायो हुनखे? अल्लाह जे रसूल साहबा सां ॻाल्हि कई, उते शैतान मौजूद हो, फौरन ॻाल्हि ॿुधी इब्न सयाद ताईं पहुची वियो त अल्लाह जो नबी तो वटि अचे पियो, फलाणी सूरत पंहिंजे दिल में रखी अथसि, तोखे ॿुधाइणी आहे। पाण सुगुर अल्लाह जा नबी हो न, पाण फरमाइनि था इब्न सयाद, अल्लाह जे जाइ ते तोखे रखियो आहे उन खां अॻिते नथो वधी सघे, सम्झी विया। त हिननि जे चंबे खां बचो, मतां सम्झो त को पोतल बुज़ुर्ग आहे, कुझु बि न, का ख़बर हुनखे कोन्हे त 1 मिंट खां पोइ छा थींदो। यादि रखी छॾियो, इहो अक़ीदो बनायो, कलाक खां पोइ छा थींदो, सिर्फ़ कलाक खां पोइ रब्बुल आलमीन खां सवाइ को नथो ॼाणे, को नथो ॼाणे। तूं त ॻाल्हियूं करी पियो सालनि खां पोइ छा थींदो, महीननि खां पोइ छा थींदो, 1 मिंट खां पोइ छा थींदो, रब खां सवाइ केरु नथो ॼाणे। छो त आलिमुल ग़ैब सिर्फ़ अल्लाह आहे, ॿियो को आलिमुल ग़ैब कोन्हे। इहे भोपा तव्हांखे बेवकूफ़ बनाइनि था, इहे अहिड़े तरीक़े सां बेवकूफ़ बनाइनि था, अची जिन उन्हनि खे ॿुधाए थो ऐं तव्हांखे ॿुधाइनि था, पर उहा ॻाल्हि ॿुधाईंदा जेका थिए पई या थी चुकी आहे। जेका थींदी उनजे पीउ खे ख़बर कोन्हे, उनजे पीउ खे ख़बर कोन्हे, कंहिं में ताक़त न आहे। आलिमुल ग़ैब सिर्फ़ अल्लाह ताला जो को बि कोन्हे। ॾिसो पाण छोकिरा हिकु दफ़े अचनि था, घर जे अंदरि 2 नंढड़ियूं छोकिरियूं वेठियूं आहिनि, अशार पियूं चवनि थियूं त असां में हिकिड़ो नबी अहिड़ो आहे, फीना नबीयुन यालमु मा फी गदिन। इब्न माजा जी हदीस आहे, असां में अहिड़ो पैगंबर मौजूद आहे जेको ॼाणे थो त सुभाणे छा थींदो।
सुभाणे छा थींदो उनजी ख़बर आहे। अल्लाह जे नबी फरमायो ये जुमला न चओ, मा यालमु मा फी गदिन इल्लल्लाह, सुभाणे छा थींदो अल्लाह खां सवाइ केरु नथो ॼाणे। करे सूरह लुकमान तो खोलियो, सूरह लुकमान, इंसान किथे मरंदो अल्लाह खां सवाइ केरु नथो ॼाणे। ॾिसो ही कल्ह जी ॻाल्हि आहे, इंडिया जा जेके वीचारा हाजी बल्कि उमिरि जा जेके वेल हुआ वीचारा मुस्लमान भाइर असांजा भेनरूं नंढड़ा ॿारड़ा 45 ॼणा मके खां मदीने वेंदे रोड ते एक्सीडेंट थियो, फौत थी विया। उन्हनि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि हूंदी, ख़बर हूंदी उन्हनि खे त असांजो हिते मौत थींदो, उमिरि ते वञूं पिया असांजो मौत उते थींदो। अहिड़े तरीक़े सां केतिरा माण्हू आहिनि हितां वेंदा आहिनि, उते गुज़ारे वेंदा आहिनि, उते दफ़न थींदा आहिनि। वरी सोचियो कंहिंखे ख़बर कोन्हे कॾहिं मरंदुसि किथे मरंदुसि, कंहिंखे ख़बर कोन्हे, अल्लाह ताला ई ॼाणे थो। त ही जादूगर जेके आहिनि तव्हां ॾिठो हूंदो, वॾा वॾा शहर प्रोफेसर डॉक्टर रुॻा कूड़ा नाला, ऐं पाण वरी पिननि वेठा, पाण वरी पिननि वेठा। इहे बोपा घणो करे मनूस हूंदा आहिनि, घणो करे पिनंदा आहिनि। अल्लाह हिन जी रोज़ी में बरकत रखी कोन्हे, छो त माण्हुनि खे धोखो ॾियनि था, कूड़ ॻाल्हाइनि था, शिरक कनि था, शैताननि सां यारी रखनि था। तंहिंजे करे हमेशह मनूस हूंदा आहिनि, तव्हांखे बेवकूफ़ बनाईंदा आहिनि। पर जिन 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 आउं चवंदो आहियां अजीब असांजी क़ौम आहे, अमेरिका यूरोप जा जिन आहे कोन, सभ जी काहे असां वटि पता आहे। ऐं जिन वरी के नौजवान पोड़ी खे त चई कोन थो, पोड़ी खे त चई कोन थो, चवंदो आहे जिन बि हाणे वॾा बाज़ौक़ थी विया आहिनि, नौजवान छोकिरियूं खपनि। डॉक्टर आऊं या मूंखे ख़बर आहे अवां जूं 80% छोकिरियूं डिप्रेशन जूं मरीज़, साइकोसिस जूं, स्किज़ोफ्रेनिया जूं, उन्हनि जो इलाज करायो, ख़ुदा जे वास्ते भोपनि जे हवाले न करियो। ये निभागा पाण बीमार थियनि था, आगा खान में वञनि था, लियाकत नेशनल में वञनि था, साउथ सिटी में वञनि था, टंडे मोहम्मद खान में वञनि था, दिल जो दौरो पवनि थो। ऐं अव्हां खे बेवकूफ़ बनाइनि पिया धागनि तावीज़नि ते। एतिरा पोतल माई पेट जो ऑपरेशन कराइनि था लेडी डॉक्टर खां, ऐं अव्हां खे सभु मसला हल करे ॾियनि धागनि तावीज़नि जे ज़रिए, फीरनि जे ज़रिए। इन्हनि जे चक्कर में न अचो। जेतिरो मुंहिंजो जुमिलो यादि रखो, घर जे अंदरि कॾहिं बुज़दिली जूं ॻाल्हियूं न करे। अव्हां जे घर में जिन हलनि पिया, जॾहिं ॿुधंदा अड़े ही त मूंखां डिॼे पियो, ठीकु आहे हाणे बि ख़बर वठंदुसि, हाणे ख़बर वठंदुसि, पोइ अव्हां खे तंग बि कंदा, परेशान बि कंदा। ऐं छो त अॻे डिॼो पिया, बुज़दिल खे त उभाए वेंदो आहे। मोमिन जरूरतमंद हूंदो आहे, भाड़ियो बुज़दिल कोन हूंदो आहे। जिन वरी छा थो करे सघे, कहिड़ी हुनजी ताक़त आहे? क़ुरान हुजे, हदीस हुजे, सुबुह शाम जो दुआ हुजनि, वॾनि गुनाह खां बचो, इन जिन जी का ताक़त कोन्हे। माण्हुनि खे बुज़दिल था बनायो। क़ुरान खोले ॾिसो सूरह जिन, उन ज़माने जे अंदरि माण्हू पाराड़ी में सफ़र कंदा हुआ। अल्लाह ताला फरमाए थो राति जो किथे जंग में तरसी पवंदा। हिकिड़ो माण्हू थी चवंदो त ऐं हिन वादी जा जिन ऐं तुंहिंजी पनाह में अचां थो, हिन वादी जा जिन ऐं तुंहिंजी पनाह में असीं अचूं था। अल्लाह ताला ज़ादूहुम रहका, इन ई ॻाल्हि जिन्हनि जो दिमाग़ उल्टो ख़राब करे छॾियो, सरकश बनाए छॾियो, त हीअ असां खां पिया ॾिजनि, हीअ असां खां पिया ॾिजनि। हाणे तव्हांजी ख़बर वठंदासीं, पोइ अव्हां खे कंदा तंग। असांजे दोस्त डॉक्टर उस्मान खटी साहब हफ़िज़हुल्लाह पको मुहिद माण्हू आहे। यार तौहीद इंसान खे बहादुर बनाईंदी आहे, शिरक बुज़दिल बनाईंदो आहे, बिदअत बुज़दिल बनाईंदी आहे। तौहीद बना अल्लाह ते पको पको ईमान, हे छा कंदा पाण खे? केॾी ताक़त आहे नुक़सान तव्हांखे पहुचा वञे जेसी रब न चाहे। कि लोहारी जे अंदरि हिकिड़ो भोपो आहे, हिकिड़ो हमरा जेको डॉक्टर साहब उस्मान खटी साहब खे ॿुधायो, त हुन चयो डॉक्टर साहब जे हलूं था हिन सां मिलण जे लाइ, इन वटि वॾा जिन आहिनि। वञी वेठासीं साम्हूं, त उहो हमरा जेको मूंसां गॾु हलियो हो, सो भोपे जे साम्हूं रफे पियो, ॾके पियो। बिना लेकिन हिन मुंहिंजे पुठियां जिन्हनि जी बछ कई ख़बर मुंहिंजो हाल कहिड़ो थींदो।
ॻाल्हि उन खे तेरे मुंहुं चयो, डॉक्टर उस्मान साहब चयो, मुंहिंजो ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा जेके बि जिन आहिनि सभु मूं ते बच ॾिसां छा था कनि, छा कनि था ॾिसां। अबरा कंधे ठिकरे भाड़ियो थी वई, छा कंदा इहे, हिननि जी ताक़त आहे कुझु? किथे बि वेठा आहियो लाजाबानो, क़ुर हदीस जे मुक़ाबले में छा कंदा? हिन जी ताक़त आहे। अल्लाह जे नबी फरमायो, ॿुधो हदीस, रात जो सुम्हण महिल घर जे दरवाजे जी कुंडी बिस्मिल्लाह करे बंदि करियो, शैतान जिन नथो खोले सघे। इहा तुंहिंजो जिन जेका डिॼी पियो भाड़िया, जेका डिॼी पियो, कुंडी ने बिस्मिल्लाह करे जिन जी ताक़त ना जो खोले वञे। पाण सुगरा फरमाइनि था, रात जो बर्तन उन ते बंदि करे बिस्मिल्लाह करे बंदि करियो, शैतान नथो खोले सघे, जिन नथो खोले सघे उन बर्तन खे। तो आई किथे? क़ौम खे बुज़दिल तो बनाई, भाड़ियो तो बनाई, सिर्फ पैसा कढण जे लाइ, माल कढण जे लाइ। इन्हनि बोपनि खां बचो, वॾा ठग थो, वॾा ठगनि। ऐं चवंदो आहे ईमान जा धारेवाल बि आहिनि, जेब जा धारेवाल बि आहिनि, ऐं मौक़ो मिलियो अल्लाह जो कसम तव्हांजी इज़त ते हथ विझंदे देर कोन कंदा। मिसाल मौजूद आहे, और स्टेज ते बयान नथो करियां, इज़त ते हथ विझंदे देर कोन कंदा। ये एॾा ख़तरनाक आहिनि। अचो अल्लाह जी तौहीद ॾांहुं, प्यारे पैगंबर जी सुन्नत ॾांहुं, क़ुर हदीस ॾांहुं। ये दिल मां डप दूर थी वेंदा, जे सहाबा जे दिल मां डप दूर थी विया। शिरक इंसान खे बुज़दिल बनाए। टे नंबर ते गुनाह वॾो, वक़त्लुन नफ्सिल लती हरमल्लाहु इल्ला बिल हक़। नबी साहब फरमाया, टियों वॾो गुनाह आहे त के नफ्स खे क़त्ल करणु, के इंसान खे क़त्ल करणु नाहक, हक़ सां क़त्ल करणु जाइज़ आहे। इहो ॿुधाईंदो हक़ सां क़त्ल करणु छा खे चइबो आहे? हक़ सां क़त्ल करणु छा खे चइबो आहे? पहिरीं त क़त्ल वॾो गुनाह आहे। अॼु असां मुस्लमान चवराइण वारा को ॾींहुं ख़ाली आहे किथे न किथे क़त्ल न थींदो हुजे। मामूली मामूली ॻाल्हि तां यार तव्हां सोशल मीडिया ते वञो, चंद टकनि जे करे बि मुस्लमान भाउ जी जान वरिती वञे। अल्लाह ताला क़ुर में छा फरमाए? सॼी दुनिया जा किताब ख़ुदा जो कसम खणी अचो मुंहिंजे आॾो, सॼी दुनिया जा लीडर मुफ़क्किर अहिड़ो जुमिलो थो ॿुधाइनि। अल्लाह ताला फरमायो, जे हिकिड़े इंसान खे नफ्स खे क़त्ल कयो, हुन ॼण पूरी माना इंसान ज़ात खे क़त्ल करे छॾियो, पूरी इंसान ज़ात खे क़त्ल करे छॾियई। जेकॾहिं हिकिड़े इंसान खे क़त्ल कयई, दुनिया जो को किताब आहे जंहिंमें एॾी गहराई हुजे? अल्लाह जे नबी फरमायो, इहो क़त्ल करण जेको क़ुर में अल्लाह कहिड़ी सज़ा ॿुधाई आहे, इहो ॿुधंदा हलो, सूरह माइदा, वमन यक़्तुल मुमिनन मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम खालिदन फीहा वग़ज़िब अल्लाहु अलैहि वलअनहु वअद्द लहु अज़ाबन अज़ीमा। ॿुधंदा हलो सूरह अल माइदा, फरमाई जेको ॼाणी वणी करे के मोमिन खे क़त्ल कंदो, ॼाणी वाणी करे मुतअम्मिदन, उनजो बदिलो जहन्नम हमेशा रहंदो। उन ते अल्लाह जो ग़ज़ब हूंदो, अल्लाह जी लानत हूंदी, ऐं रब उन जे लाइ वॾो अज़ाब तयारु करे रखियो। घणियूं शयूं थियूं, जहन्नम, अल्लाह जो ग़ज़ब, लानत, वॾो अज़ाब उन लाइ तयारु थियल आहे जेको के मोमिन खे ॼाणी वाणी करे क़त्ल करे। अॼु असां मामूली मामूली ॻाल्हि कयूं, शक जे बुनियाद ते, करे करे शक जे बुनियाद ते माण्हू मारे छॾींदा आहिनि पंहिंजी ज़ाल खे। असां मोबाइल ते फलाणे सां ॻाल्हाई पियो, 10 गोली, तूं शरीफ़ इजाज़त ॾिनी आहे? दीन तोखे इजाज़त ॾिनी आहे इहे मारण जी? मार शक जे बुनियाद ते। अल्लाह अकबर। तव्हां ॿुधाईंदो रहा हदीस रसूल सही बुखारी, पंहिंजे घर वारनि जे बारे में उसने ज़न रखो, जैसे ही पक्का सबूत नथा मिलन, महज शक जे बुनियाद ते पंहिंजी ज़िंदगी ज़र न बनायो, जिंदगी पंहिंजी अस्तवा जी ज़र न बनायो। बुखारी रवायत आहे, को साहबी हली अल्लाह जे रसूल, आऊं रंग जो माना त कारो आहियां, माना रंग जो जेको सफ़ेद आहियां, घरवारी बि रंग जी सफ़ेद आहे, पर असांखे जेको ॿार पैदा थियो आहे उहो ॻोरे रंग जो आहे, उहो बल्कि कारे रंग जो आहे। आऊं बछो, घरवारी बची, आऊं बछो आहियां, घरवारी बची आहे, ॿार पैदा थियो आहे कारे रंग जो। उन माण्हू खे शक थियो त किथे अल्लाह रहम फरमाए मुंहिंजी घरवारी ख़राब किरदार जी त कोन्हे,
ही ॿिए रंग जो ॿार पैदा कीअं थियो? पाण वटि अहिड़ा माण्हू आहिनि शक कंदा आहिनि ऐं बाज़ औकात वेचारी घरवारी खे मारे छॾींदा आहिनि। ॿुधंदा हलो अल्लाह जे नबी जो फरमान है, साइंस जो बि तव्हांखे ॿुधायां। प्यारे पैगंबर फरमान, साइंस जी तस्दीक। पाण सोरे साह बि हथ मां झलियो। पहिरीं पुछंदा त को दलील आहे, सबूत आहे? भई सबूत घुर्जे न, दलील घुर्जे, आहे को शायदि को सबूत ॿुधो न, शक आहे। बाह मां जॾहिं वठी हलिया, हिकिड़ो वाड़ो उठनि जो, उनमें मुख़्तलिफ़ रंग जा उठ ॾेखारीनि था। को खाकी रंग जो आहे, ॻाढ़े रंग जो आहे, ऐं को सफ़ेद रंग जो आहे, हिकिड़ो ॾेखारींदा कारे रंग जो बीठो आहे। पाण पर ही किथां आयो? ही कारे रंग जो उठ किथां आयो? इन पंहिंजे नसल मज़ा जेको नसल आहे, रंग जेको उनजो असर छिकियो आहे। जंहिंखे दौर जे अंदरि DNA चवनि था, जीन्स चवनि था। तव्हांजे अंदरि बाज़ औकात तव्हांजे परॾाॾे उन खां मथे जेके हूंदा तिन जो असर बची वेंदो आहे। तव्हां घणो करे ॾाॾे खे ॾिठो हूंदो, घणो करे पाण मां थोरा माण्हू हूंदा जिन परॾाॾे खे ॾिठो, पर परॾाॾे जो जेको पीउ हो उनखे घणो करे कंहिं बि कोन ॾिठो। के ॾिठो हूंदो? हाणे तव्हांखे कहिड़ी ख़बर हुनमें कहिड़ियूं ख़ूबियूं हुयूं, कहिड़ियूं शयूं हुयूं, कहिड़ो रंग हुनजो हो, कहिड़ियूं आदतूं हुयूं? उहे शयूं तव्हां में अची सघनि थियूं। साइंस बि तस्लीम करे, जीन्स जे करे अल्लाह जे नबी साहबी खे समझायो। जॾहिं दलील तो वटि कोन्हे, सबूत कोन्हे, महज पंहिंजी घरवारी जे बारे में बदगुमान न थी, शक न कर। अॼु असीं मामूली ॻाल्हि ते माण्हू मारे छॾींदा आहियूं। अल्लाह अकबर, कहिड़ो वॾो गुनाह आहे, गुनाह कबीरा आहे हक़ीक़त। ऐं अल्लाह जे नबी जो फरमान आहे, क़यामत जी निशानियुनि मां हिकिड़ी निशानी इहा बि आहे, हर्ज ज्यादा थींदो। साहबा पुछनि अल्लाह जे रसूल जी माना छा आहे? पाण फिर खून रहेसी, क़त्ल आम। अॼु पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया। मूंखे ॿुधायो, हिकिड़ो ॾींहुं को ख़ाली आहे जो अख़बार में क़त्ल गारत जी ख़बर न हुई? आहे हिकिड़ो ॾींहुं? केतिरा माण्हू वेचारा बेगुनाह मारिया वञनि था। दीन इस्लाम तो उहा जुमिलो मुंहिंजो यादि रखिजो, क़त्ल करण त परे जी ॻाल्हि आहे। अल्लाह जे नबी फरमायो, जॾहिं हिकिड़ो मुस्लमान भाउ ॿिए मुस्लमान भाउ ॾांहुं हथियार खणे थो, रुगो इशारो करे थो, तलवार आहे, कुहाड़ी आहे, बंदूक आहे, पिस्टल आहे, रुगो इशारो करे थो, अल्लाह जा मलाइक उन ते लानत कंदा रहनि था जेसिताईं बाज़ नथो अचे। हथियार हेठि नथो करे तेसिताईं अल्लाह जा मलाइक लानत कंदा रहनि, रुगो इशारो करनि। तो वही सोचो, कत्ल करण केड़ो वड़ो गुनाह है कि इंसान के मारन, माना पूरी इंसान जात के खत्म करो। अल्लाह ने भी फरमाया गुनाह कबीरा। चौथे नंबर ते पाण फरमाइन था, वड़ो गुनाह अकुलुर रिबा, व्याज खाएं। अज पाण वट माण्हुनि खे परवाही कोन्हे। केतिरा असांजा मुसलमान भाउर आहिनि, बल्कि ॿुधाईंदो मज़हबी माण्हू, वॾियूं ॾाढियूं व्याजी कारोबार पिया कनि, व्याजी कारोबार पिया कनि। तव्हांखे ॿुधायां, अहिड़ा बि हूंदा हाजी सगोरा व्याजी कारोबार जे अंदरि ग़र्क़। इहो कहिड़ो वॾो गुनाह आहे। अल्लाह जे नबी फरमायो, सही हदीस आहे त व्याज जा 73 दरवाज़ा आहिनि। घणा दरवाज़ा? ऐं सरोहा मिस्रो ऐं यन के रजुल उम्महु, उनजो घटि में घटि दर्जो आहे जो माण्हू पंहिंजी सॻी माउ सां निकाह करे, सॻी वालिदा सां निकाह करे, घटि में घटि गुनाह आहे। ऐं क़ुरान में अल्लाह जेका सज़ा ॿुधाई आहे, जेके व्याज खाइनि था, अहिड़ी सज़ा के ॿिए गुनाहगार जे लाइ कोन ॿुधाई, अहिड़ी सज़ा के ॿिए गुनाहगार जे लाइ कोन ॿुधाई आहे। फ़अज़नु बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही, तव्हीं अल्लाह ऐं उनजे रसूल सां जंग लाइ, लड़ाई लाइ तयार थी वञो। व्याज खाइण वारा अल्लाह रसूल सां जंग कनि था, लड़ाई कनि था। मूंखे ॿुधायो, जेको रब सां ऐं रब जे पैगंबर सां लड़ाई कंदो सो कामयाब थींदो? ना मुराद आहे रहंदो न। अॼु केतिरा असांजा दोस्त आहिनि जेके इन कारोबार जे अंदरि ग़र्क़ आहिनि। ॿुधाईंदो हलां, ऐं सरकारी मुलाज़िम रहियो आहियां, इन ॻाल्हि जी मां वज़ाहत बार बार कंदो आहियां त गवर्नमेंट में जॾहिं तव्हां वेंदा आहियो सर्विस में, तव्हांजे साम्हूं फॉर्म ईंदो आहे। पहिरीं फॉर्म तव्हांखे पेश कंदा आहिनि ट्रेज़री वारा, डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस वारा, अॻे हूंदी एजी ऑफिस, मूंखे यादि आहे, अकाउंटेंट जनरल, असीं हुते कराची वेंदा हुआसीं। उन में लिखियलु हूंदो आहे, तव्हां
जेको जीपी फंड हर महीने ते कटिजे थो उन ते व्याज वठणु चाहियो था या न? लफ़्ज़ लिखियल आहे इंटरेस्ट, व्याज वठणु चाहियो था या न? मूंखे यादि आहे 90 में मूंखे सर्विस मिली। अल्लाह रियाकारी खां बचा। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मुसलमान जेको मोमिन हूंदो आहे हर कदम ख़बरदारी सां खणंदो आहे, ईअं न थिए जो मुंहिंजी रोज़ी में हराम अची वञे। मूं हुन ज़माने जे अंदरि वक़्त जे अज़ीम आलिम शेखुल अरब वल अजम सैयद बदिउद्दीन शाह राशदी रहमतुल्लाह अलैह खे फोन कई। ते ज़माने मोबाइल कोन हुआ, लैंडलाइन ते। शाह साहब नौकरी मूंखे मिली आहे, ही फॉर्म मूंखे भरणो आहे, भला इहो व्याज आहे त न वठां, केरु व्याज न आहे त वठां? छो त काफ़ी माण्हुनि मूंखे चयो त व्याज कोन्हे, फलाणे मौलवी जी फतवा आहे, फलाणे मौलवी जी फतवा आहे। ऐं इहा बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, देवबंदी मौलवियुनि जी फतवा आहे त व्याज कोन्हे। ऐं बरेलवी उलमा जा बि अहिड़ा आहिनि जी मौलाना गुलाम रसूल सईदी जे मुस्लिम जी शरह लिखी आहे, क़ुरान जो तफ़सीर लिखियो त तिबानुल क़ुरान, उनजी फतवा आहे त सरासर व्याज। बरेलवी आलिम देवबंदी तक़रीबन चवनि था व्याज कोन्हे। अहल हदीस मां वॾा वॾा आलिम उनजी बि फतवा आहे। शेख अब्दुल सलाम बिन मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जी फतवा त व्याज आहे। शेख बदिउद्दीन शाह राशदी रहमतुल्लाह अलैह फतवा त व्याज आहे। जॾहिं ॾियण वारो चवे पियो व्याज आहे, वठण वारे जो त व्याज कोन्हे, यार अजीब ॻाल्हि आहे। ॾियण वारो चवे थो व्याज आहे, वठण वारो चवे थो व्याज कोन्हे। शाह साहब मूंखे पुट न वठंदे, पोइ मूंखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाई मुंहिंजी हिमत वधाइण जे लाइ त पाण जेको जमाती अहल हदीस सिंध सेक्रेटरीट जे अंदरि ज़माने जे अंदरि मुलाज़िम हो, रिटायर थियो, 2.5 लख रुपया हुनखे व्याज जा मिलिया। ही खणी आयो, घर अची रखी ऐं ॾिनाई पीली, सभु सड़ी रख थी विया। माण्हू कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि सही भला ठीकु आहे, हराम आहे कि मुस्लमान भाउ खे ॾेई छॾियो। यार अजीब ॻाल्हि आहे, जेका शइ हराम आहे माना पलीत आहे, मूंखे पसंदि कोन्हे, हे मुस्लमान भाउ खे छो ॾियां? छा मोमिन इहो तरीक़ो अपनाईंदो आहे? पाण खे पसंदि कोन्हे हे मुस्लमान भाउ खे ॾियां? मोमिन उहो आहे जेका शइ पाण लाइ पसंदि करे थो, हे मुस्लमान भाउ जे लाइ पसंदि करे। जेका शइ हलाल सम्झी थो उहा ॾे न। हराम शइ तूं पाण कोन थो खाराई, ॿिए खे खाराईंदो। अल्लाह अकबर। अॼु केतिरा असांजा दोस्त आहिनि मुंहिंजे भरिसां वेठो आहे, छो त चङाई जूं ॻाल्हियूं ॿुधाइण खपनि। असीं रुॻो पंहिंजी गिलाऊं कंदा आहियूं, ग़ीबतूं कंदा आहियूं, कमज़ोरी ॿुधाईंदा आहियूं। मौलाना अब्दुल अज़ीज़ निज़ामानी हफ़िज़हुल्लाह अल्हम्दुलिल्लाह पाण बि लिखी ॾिनी मूंखे व्याज न खपे। मामूली ॻाल्हि कोन्हे। अरिड़हें 19 ग्रेड में रिटायर थिए त 10-15 लख जो व्याज थींदो आहे। जंहिं दौर में वेठा आहियूं माण्हू 1000 कोन था छॾीनि, उते रब जे ख़ौफ़ खां 15 लख छॾण का मामूली ॻाल्हि कोन्हे। इहा वलीउल्लाह जी निशानी आहे। तो वलीउल्लाह कंहिंखे सम्झो आहे जेको कपिड़ा लाइ उघाड़ो थी हले? चयो इहा अल्लाह विलायत ख़बर आहे त पैसे में कहिड़ी ताक़त आहे, पर अल्लाह जे ख़ौफ़ जे करे लखे रुपया छॾे। मूंखे यादि आहे वियुसि डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विसेज जी ऑफिस में हैदराबाद। मूंखे चई डॉक्टर साहब तव्हां वठो त सुठी ॻाल्हि आहे, पछताईंदो। मुंहिंजो न दादा अल्लाह ॾे पनाह, छो पछताईंदुसि? मुंहिंजो फ़ैसिलो शऊरी आहे, जज़्बाती कोन्हे। पोइ मूंखे ॿुधायो जेसीं हेल्थ डिपार्टमेंट में तव्हां 2 नंबर ते हो, तव्हां खां अॻु में बि हिकिड़ो माण्हू आहे जंहिं पैसा कोन वरिता आहिनि। मामूली ॻाल्हि कोन्हे। मुंहिंजे दिलि में शौक़ु थियो माण्हू आहे केरु, आयो केरु? ऐं सम्झां थो शायदि रब्बुल आलमीन उनजे नाल का दर्जात रखिया आहिनि। बार बार उन लाइ दुआऊं घुरंदो आहियां, तक़रीबन हर 3-4 तकरीर जे अंदरि। अल्लाह उनखे को सवाब पहचान चाहे थो, गुज़ारे चुको। मूंखे दी उहो माण्हू आहे डॉक्टर सजण मेमन रहमतुल्लाह अलैह, डायरेक्टर जनरल। 20 ग्रेड घणा पैसा हूंदा व्याज जा? 15-20 लख रुपया घटि में घटि। पर छो छॾियई? हक़ीक़ी रब्बानी आलिम जी सोबत। कंहिंजी सोबत हुई? अबू मोहम्मद बदिउद्दीन शाह राशदी जी सोबत। या रब्बानी आलिमनि जी सोबत जो असर। रब्बानी आलिमनि जी सोबत वॾी ॻाल्हि आहे। उनजे ज़ेर असर छॾे ॾिनई। मूं बि छॾिया शाह साहब जे चवण जे करे, जॾहिं हेॾे वॾे आलिम फतवा ॾिनी। ऐं यकीन ॼाणो मुंहिंजी सिटी ओपीडी में ड्यूटी हुजे, मूंसां गॾु हिकिड़ो डॉक्टर बरेली मक्तब फिक्र जो ड्यूटी कंदो हो, गुज़ारे चुको आहे। उन मूंखे डॉक्टर साहब ही तव्हां छो कोन था वठो? मुंहिंजे यार व्याज आहे। ही व्याज आहे, पर असां जेके आलिम फतवा ॾिनी आहे। मूं चयो हा, अल्लामा गुलाम रसूल सईदी बि चयो आहे त व्याज आहे। यकीन ॼाणो बरेलवी 19 ग्रेड में रिटायर थियो, लिखी ॾेई आयो त मूंखे पैसा न खपनि।
अॼु असां अहल हदीस वठनि पिया, अहल हदीस वठनि पिया, कंहिंजा नाला वठां, ख़बर आहे सभु। वही सोचो कहिड़ो वॾो गुनाह जो कमु असीं करियूं। ऐं यकीन ॼाणो अल्लाह जे घर में वेठो आहियां, तव्हीं रब जे करे हराम खे छॾे ॾियो ऐं अल्लाह तव्हांखे छॾे ॾे, मुमकिन ई कोन्हे। वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा, जेको अल्लाह खां डिॼे थो रब उन जे लाइ मखरज पैदा करे थो, तकलीफ़ मां निकिरण जा रस्ता पैदा करे थो। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, उतां रोज़ी ॾे थो जितां वहमो गुमान में कोन्हे। तव्हांजी हिम्मत वधाइण लाइ मिसाल ॾियां थो, अल्लाह रियाकारी खां बचाए। पैसा छॾियमि, मूं एतिरा पैसा न हुजनि जो आउं जाइ पंहिंजी ठाराए सघां। सॼी ज़िंदगी अल्लाह बचायो, कॾहिं रिश्वत न वरितीसीं, कॾहिं हिकिड़ी गोरी, अल्लाह रियाकारी खां बचाए। अल्लाह जे घर में वेठा, कॾहिं चोरी न कई। हिकिड़ी टेबलेट, मुंहिंजा ॿार हूंदा बीमार, ऐं बाज़ार में दवा वठंदोसि, उहा दवा असांजी अस्पताल में पियल हूंदी, कॾहिं मूं शीशी कोन कई। यकीन ॼाणो अल्लाह जे घर में वेठो आहियां, घर ठाराइण जे लाइ पैसा न हुजनि। हिकिड़ो माण्हू आयो कराची खां, मूंखे सुञाणंदो कोन हो, हिकिड़ो दोस्त वठी आयो, ॾिठई मुंहिंजी लाइब्रेरी, मुंहिंजो घर। उन दोस्त चई डॉक्टर साहब खे सॼो घर ठाराए, 17 लख जो घर मूंखे ठही मिलियो, 17 लख। उहो माण्हू जेके सुञाणंदो बि कोन्हे, आउं तव्हां खां पुछां थो, उनजे दिलि में इहो ख़्यालु कंहिं विधो? मुंहिंजे परवरदिगार, तूं रब जे करे हराम खे छॾी, अल्लाह तोखे छॾे ॾे, मुमकिन ई कोन्हे, नामुमकिन आहे रब तोखे छॾे ॾे। फरमाया उतां रस्ता पैदा कंदो आहियां, उतां रोज़ी ॾींदो आहियां जितां वहमो गुमान में बि कोन। माण्हू वहमो गुमान में दोस्त रखंदो, अदा फलाणो दोस्त मदद कंदो, फलाणो, अल्लाह उतां मदद कई जे माण्हू खां सुञाणंदो ई कोन। न हू मूंखे सुञाणंदो, न आउं हुनखे सुञाणंदो हुअसि, न हू मूंखे सुञाणंदो। अञा रब जो तव्हांखे छा निशानियूं ॿुधाए, की हू महिरबानी करे थो पंहिंजे ॿारनि ते। ऐं इहो व्याज खाइण, यादि रखी छॾियो, गुनाह कबीर आहे। तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, अल्लाह जे नबी हिकु हदीस में जो सही मुस्लिम जी, लानल्लाहु आकिल रिबा व मुकिलहु व कातिबहु व शाहिदे व कालहुम सवाब। सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण सुगरा फरमाइनि था, व्याज खाइण वारे ते बि अल्लाह जी लानत, व्याज खाराइण वारे ते बि अल्लाह जी लानत, लिखण वारे ते बि अल्लाह जी लानत, ऐं जेको शाहिदी ॾे ते बि अल्लाह जी लानत। बैंकनि में सॼो कारोबार व्याज ते आहे। अॼु पाण बैंकनि में कारोबार सॼो व्याज ते आहे। उते जेको लिखे पियो न, सवाब कोन पियो खटे, उहो कातिब आहे, शाहिद आहे, कातिब आहे, शाहिद आहे, चङो कमु कोन पियो करे। तंहिंजे करे मूं ॾिठो आहे, भले केतिरा बि हिननि खे पैसा मिलंदा हुजनि, वीचारा सुकून में कोन हूंदा आहिनि। उन्हनि खे करीब खां ॾिठो आहे, बेचैन हूंदा आहिनि, परेशान हूंदा आहिनि। हराम जी नऊ सत तव्हांखे कोन छॾी, छो त अल्लाह जे नबी जो फरमान आहे, का मामूली ॻाल्हि त कोन्हे, प्यारे पैगंबर जो फरमान आहे। व्याज एॾो वॾो गुनाह आहे, ख़तरनाक। तव्हां रब ते एतमाद कदे छॾियो, ऐं तव्हांखे यकीन सां चवां थो, अल्लाह तव्हांखे कॾहिं कोन छॾे। रब ते तवकुल त करियो न, भरोसो बि करियो, पोइ ॾिसो रब कीअं थो तव्हांजी मदद करे। उन खां पोइ अल्लाह जे नबी फरमायो, 5 नंबर ते वॾो गुनाह कहिड़ो आहे? व अकुलो मालिल यतीम, यतीम ॿार जो माल खाइण ऐं फॿाइण। यतीम उनखे चवंदा आहिनि जेको नंढड़ो हुजे, छोकिरी हुजे या छोकिरो, ऐं जो पीउ गुज़ारे वञे, वीचारो क़ाबिल रहम हूंदो आहे। असां वटि अॼु बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके हुनजो माल खाई वेंदा आहिनि। अहिड़ा बि आहिनि, ख़बर आहे अञा वीचारो सगीर आहे, हुनजो पीउ गुज़ारे चुको आहे, ज़मीन जा खाता बदिलाए वेंदा आहिनि, मिल्कियत ते कब्ज़ो करे वेंदा आहिनि। जॾहिं वॾो थींदो आहे, ख़बर पवंदी आहे हथे ख़ाली आहियां, का शइ मूं वटि कोन्हे। चाचो फबाए वियो, कॾहिं को ॿियो फबाए वियो। अल्लाह अकबर। यतीम ॿारड़ो, सोचियो त सही, जेको वीचारो नंढड़ो आहे, यार हुन ते त रहम करणो आहे, हू त रहम जे लाइक़ु आहे। अल्लाह जे नबी हिकिड़ो माण्हू हली आयो, या रसूलल्लाह, मुंहिंजी दिलि सख़्त थी वई आहे, को नुस्ख़ो ॿुधायो, को इलाज ॿुधायो, दिलि मुंहिंजी नरम थी वई। अॼु पाण जूं दिलियूं सख़्त आहिनि, केतिरियूं सख़्त आहिनि। क़ुरान ॿुधूं था, असर कोन थो थिए, हदीसूं ॿुधूं था, असर कोन थो थिए, जनाज़े सां गॾु वञूं था, माण्हू खिलनि पिया, कब्रस्तान में माण्हू ट्रैक पिया ॾियनि। इहा दिलि जी सख़्ती आहे। बहादुर तूं कोन्हे, नंबर 1 जो भाड़ियो वई, पर दिलि जी सख़्ती आहे। थोरो झटको लॻे थो त ओॾी महिल मरियो पवी।
बर्दाश्त भी कोन थो करे सघे, पर दिल सख्त है, बहादुर तू को नहीं, या दिल की सख्ती रब की वॾी पकड़। कुरान में अल्लाह मोमिन की निशानी जेका बयान कई आहे, कुरान ॿुधंदा आहिनि त अखियुनि मां लुड़क वेही हलंदा आहिनि। तरा आयुनहुम तफीज़ु मिन अद्दम, तू उन जी अखियुनि खे ॾिसंदे ॻोढ़ा ॻाढ़ी न पई, ॻोढ़ा ॻाढ़ी न पयूं। दिल नरम हूंदी आहे मोमिन जी। अल्लाह जे नबी या रसूल अल्लाह, दिल मुंहिंजी सख़्त थी वियो आहे, को नुस्ख़ो ॿुधायो। पाण सुगरनि ॿ ॻाल्हियूं ॿुधायूं, अॼु बरकत में तेरो वारो यादि कंदा हलो। अल्लाह जे नबी फरमायो, ॿ कम कर, इमसा रासल यतीम व अतइमिल मिस्कीन, यतीम ॿार जे मथे तां हथ फेर ऐं मिस्कीन खे खाधो खाराए। दिल तुंहिंजी रब नरम करे छॾी। पाड़े में हुजे, माइट हुजे, यतीम ॿार आहे, हली वञो, मथे तां हथ बि फेरियो। रुगो हथ फेरण मां मुराद रुगो खाली हथ फेरण बि कोन्हे, हथ फेरण बि आहे, उनजी मदद बि करियो, माली मदद बि करियो, प्यार करियो। कंहिं शइ जी ज़रूरत आहे, शइ वठी ॾियोसि, कपिड़ा, खाधो पीतो, तालीम, उनमें मदद करियो। मूंखे ॿुधायो, इंसान जे यतीम ॿार जे मथे तां हथ फेरींदो, कहिड़ो असर दिल में पैदा थींदो? दिल में फौरन ख़्यालु ईंदो त यार थी सघे थो सुभाणे आउं बि मरी वञा ऐं मुंहिंजा ॿारड़ा बि छोड़ड़ा थी वञनि। तव्हांजी दिल नरम थी वेंदी, अखियुनि में लुड़क अची वेंदा उन ॿारड़े जे मथे तां हथ फेरण जे करे। ऐं ॿियो, मिस्कीन खे खाधो खाराए। असीं दौलतमंदनि खे खाराईंदा आहियूं, माफ़ कजो, ग़रीब वीचारा केतिरा ईंदा आहिनि, उनखे माण्हू या त खाराईंदा कोन्हनि या चवंदा आहिनि दादा इहो मिड़ेई पेनू आहे, आदती आहे। तो दिल खे चीरे ॾिठो आहे? यादि रखी छॾियो, मानी जी सदा उहो ई हणंदो आहे जेको बुखायल हुजे। पैसा त केरु बि वठंदो, भले ज़रूरत न पहुचे तॾहिं चवंदो पैसा ॾियो, पर चवंदो मानी खाराए उहो माण्हू जेको बुखायल आहे। हाणे तूं न ॾिस तूं छा पियो करे, तूं हुनखे खाराए बसि। ऐं पोइ ॾिस अल्लाह जी मदद कीअं थी, अल्लाह जी मदद कीअं थी थिए। जेकॾहिं तूं रुगो शक पियो कंदे, पोइ क़ुरान जी आयतनि ते अमल कॾहिं कंदे, हदीस ते अमल कॾहिं कंदे, मूंखे ॿुधाए सही, कॾहिं तुंहिंजो अमल थींदो? मिस्कीन खे खाधो खाराए, यतीम ॿार जे मथे तां हथ फेर। अल्लाह जे नबी फरमायो, रब तुंहिंजी दिल खे नरम करे छॾे। अञा वॾी हदीस ॿुधायां, जेकॾहिं पाड़े में को आहे न, माइटनि में, मूं कोन विञायो, पाण सभिनी फरमायो, अना व काफिरुल यतीम हा कवा फिल जन्नत। बुखारी जी रिवायत, साहबा वेठल आहिनि, पंहिंजी विच वारी आंगुर खणनि था, शादी वारी आंगुर खणनि था, गॾोगॾ आहिनि न, गॾोगॾ आहिनि या परे मिलियल आहिनि न, क़रीब आहिनि न। अल्लाह जे नबी फरमायो, जेको यतीम जी परवरिश करे थो उहो ऐं आऊं जन्नत में हीअं हूंदासीं। बुखारी जी रिवायत, मामूली किताब जी बि न, को माइटनि में आहे, पाड़े जे अंदरि ख़ुदा मौक़ो न विञायो। माली मदद करियो, लिक में कंहिंखे ख़बर न पवे, ईद जा ॾींहं अचनि, कपिड़ा वीचारनि खे वठी ॾियो, जुतियूं वठी ॾियो। अवां जा ॿार सुठा कपिड़ा पाए हलनि, सुठियूं जुतियूं पाए हलनि, ऐं वीचारो यतीम ॿारड़ो, यतीम ॿारड़ी वीचारी पुराणनि कपिड़नि में हलनि, मोमिन बर्दाश्त कंदो? उन सां मदद करियो, सुठा कपिड़ा वठी ॾियो, सुठी जुती वठी ॾियो। यकीन ॼाणो, अल्लाह कॾहिं तव्हांजी नेकी खे ज़ाया कोन कंदो, रब बरकत कंदो, यकीन ॼाणो, अॻे खां वधाए तव्हांखे ॾींदो, कॾहिं तव्हां खुटंदो कोन। अल्लाह तव्हांखे वधाए ॾींदो यतीम ॿारनि जी ख़िदमत जे करे। ॾिसो, पाण सुगरा फरमाइनि था, महराज जे मौक़े ते मूं ॾिठो हिकिड़ा माण्हू आहिनि जिन जे वात में बाहि जा जबल वेंदा वञनि पिया, ऐं कापूस वारी जाइ तां उहे बाहि जा जबल हेठि निकिरनि पिया। मलाइकनि खां पुछमी केरु आहिनि? जी उहे माण्हू आहिनि जेके यतीमनि जो माल दुनिया में खाई विया आहिनि। क़ुरान में अल्लाह फरमायो, इन्नल लज़ीन याकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन, जेके नाहक यतीमनि जो माल खाइनि था, उहे छा पिया कनि? उहे पंहिंजे पेट में बाहि भरीनि पिया जहन्नम। वसयस्लौन सईरा, जल्दी जहन्नम जी बरकंदड़ बाहि में दाख़िल थींदा जेके यतीम जो माल नाहक खाइनि था। हा, हिते रब छो चयो नाहक? नाहक छो चए? हक़ सां खाई सघिजे थो। तव्हां रस ॿियो कीअं हक़ सां कीअं खाइबो आहे? बिल फर्ज़ हिकिड़ो ॿारड़ो गुज़ारे, उनजो पीउ गुज़ारे वियो, तव्हां चाचा आहियो, तूं तव्हांजो भाइटो आहे वीचारो यतीम, उनजी मिल्कियत बि आहे, ऐं तव्हां आहियो ग़रीब। तव्हां आहियो ग़रीब, भाइटो जेको यतीम आहे उनजी मिल्कियत काफ़ी आहे, छो त पीउ बि दौलतमंद हो। हाणे शरीयत चवे थी तव्हांजी ख़िदमत करियो था,
उनखे पालियो था, सार संभाल लो था, दस्तूर मुताबिक जेतिरी ज़रूरत हुजे तव्हां खणी सघो, इहो हक़ सां खाइण आहे। एतिरी जेतिरी ज़रूरत हुजे तव्हां उन पैसनि मज़ा कढी सघो था, अल्लाह इजाज़त ॾिनी, पर नाहक न। जेतिरी ज़रूरत आहे, तूं ग़रीब आहीं, उन पैसनि मां तूं खाई सघीं थो, पंहिंजी ज़रूरत आहे, ज़ुल्म न करी, तुंहिंजी अल्लाह पकड़ कोन कंदो, पर नाहक जेकॾहिं खाई ते तुंहिंजी पकड़ थींदी। रब नियतनि खे ॾिसे थो। उन खां पोइ ॿियो गुनाह 6 नंबर ते अल्लाह वतवल्ली यौम ज़ाफ़ी, जॾहिं जंग जो मैदान हुजे पुठेरो थी भॼण, इहो गुनाह कबीरा आहे। छो त मोमिन खे यकीन आहे मौत जो टाइम मुक़ररु आहे, दुश्मन आम्हूं साम्हूं आहे, हाणे मोमिन भॼंदो कोन, मुक़ाबिलो कंदो। जंग उहद जे अंदरि बाज़ सहाबा जेके से माना मैदान छॾे विया हुआ, जिते अॼु ताईं के माण्हू एतिराज़ कंदा आहिनि, पर अल्लाह क़ुर में ख़ुदि फरमायो रब्बुल आलमीन उन्हनि जी ख़ता माफ़ करे छॾी, रब्बुल आलमीन उन्हनि जी ख़ता माफ़ करे छॾी। जॾहिं अल्लाह ख़ता माफ़ करे छॾी, उन खां पोइ बि तूं मेणा ॾी, तूं मोमिन कोन्हे। रब जॾहिं माफ़ करे छॾियो, तूं केरु थींदो आहे? जॾहिं अल्लाह माफ़ करे छॾियो, माना नऊज़ बिल्लाह, तूं रब खां मथे आई। रब माफ़ी जो ऐलान करे छॾियो, तूं अञा ताईं कागंद पियो करी। ॾिसो जंग मूता जे अंदरि अल्लाह जे नबी फरमायो 3000 मुसलमाननि जो लश्कर हो, साम्हूं वॾे तादाद में जेके से माना हुआ ईसाई रोमी जेके हुआ। अल्लाह जे नबी फरमायो पहिरीं झंडो खणंदो सहाबी ज़ैद बिन हारिसा शहीद थी वञे, पोइ झंडो खणंदो जाफ़र बिन अबी तालिब हज़रत अली जो वॾो भाउ, उहो शहीद थी वञे, वरी झंडो खणंदो अब्दुल्लाह बिन रवाहा। 500 लश्कर रवानो कयो। अल्लाह जी कुदरत जंग शुरू थी, पहिरीं उथंदे ई ज़ैद बिन हारिसा शहीद थी वञे रज़ी अल्लाह अन्हु। झंडो किरे, उन खां अॻु में सैयदना जाफ़र बिन अबी तालिब खणी वियो। अल्लाह अकबर। झंडो खयाई, दुश्मन वार कयो, हिकिड़ी बाह कपजी वई, वरी ॿिए पासे जे हलियाई, ॿी बाह कपजी वई, कपियल पान सां झले हो झंडे खे, दुश्मन वार कयो छाती ते, सैयदना जाफ़र बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु शहीद थी वञो, पर झंडो किरे, उन खां अॻु में अब्दुल्लाह बिन रवाहा खणी वियो। ऐं ॿुधाईंदो हलां, जॾहिं जंग ख़तम थी, सैयदना जाफ़र बिन अबी तालिब जिस्म खे ॾिठो वियो, साहबा चवंदा 80 ज़ख़्म हुआ, पर सभु छाती ते हुआ, हिकिड़ो पुठी ते कोन्हे, सभु छाती ते। तंहिंजे करे चयो वेंदो आहे ज़ुल जनाहैन, ॿिनि परनि वारो। पाण सो फरमायो अल्लाह ताला जाफ़र खे पर ॾेई छॾिया आहिनि, जंहिंसां जन्नत में उड़ावे पियो। जाफ़र तयार में चवंदा आहिनि, तंहिंजे करे उहो जाफ़र बिन अबी तालिब शहीद थियो, झंडो खयो अब्दुल्लाह बिन रवाहा। अब्दुल्लाह बिन रवाहा शहीद थी वञो। हाणे मुसलमान परेशान, हाणे अॻवानी केरु करे? अल्लाह जे नबी 3 नाला ॿुधाया, 3 शहीद थी वञा। अहिड़े टाइम ते ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु अॻिते वधियो, उहो अज़ीम सतह सालार दुनिया जो, जे जंग उहद में बि जॾहिं काफ़िर हो तॾहिं मुसलमान खे नुक़सान पहुचाया। तंहिं ख़बर पोयां लक तां जेको हमलो थियो, अॻवानी केरु कई? ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह। 70 सहाबा शहीद थिया, ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह जो अॻवानी कई। जॾहिं उन ई ॾींहुं मुंहिंजा तम जा 9 तलवारूं टुटी वियूं, जंहिंखे धक नहीं अधो अधु कंदो वञे। 1000 लखनि जो लश्कर धिके पोइते करे छॾियो। अल्लाह जे नबी लक़ब ॾिनो, ख़ालिद केरु आहे? सैफ़ुन मिन सुयूफ़िल्लाह, अल्लाह जी तलवारनि मां हिकु तलवार, रब जी तलवारनि मां हिकु तलवार आहे। जंग जे मैदान में पुठेरो थी वञणो कोन्हे, छो त टाइम मौत जो मुक़ररु आहे। हाणे भले ज़िंदगी हली वञे, पोइ कोन्हे हथो, पुठेरो थियणो कोन्हे, गुनाह कबीरा। ऐं आख़िरी गुनाह कबीरा अल्लाह जे नबी फरमायो, उहो कहिड़ो आहे? क़ज़फ़ुल मुहसनातिल मोमिनातिल गाफ़िलात। मोमिन औरतूं जेके वीचारियूं पाकबाज़ आहिनि, शरीफ़ आहिनि, उन्हनि ते बोतान हणनि। बोतान जी माना छा आहे? बोतान जी शरीयत में माना आहे, जेका मख़सूस जेका इस्तिलाह आहे, क़ज़फ़ जेके चइबो आहे, त माण्हू चवे त फलाणी औरत या फलाणो मर्द इहो ज़िनाकार, इहो छा ज़ानी आहे। अॼु पाण वटि इहो आम रवाज आहे, यकदमि चई छॾींदा आहियूं फलाणो मर्द सही ज़ानी आहे, फलाणी औरत ज़ानी आहे, ज़ानी आहे। ख़बर अथव इस्लामी निज़ाम कोन्हे, वरना ख़बर पइजी वञे हा। इस्लामी निज़ाम कोन्हे, वरना ख़बर पइजी वञे हा।
जेकॾहिं को माण्हू के औरत के चवे तू ज़ानिया आई, या के मर्द के चवे तू ज़ानी आई, ऐं वञे काज़ी वटि, जज वटि, त फलाणे मूं ते बौतान आयो आहे, जज फौरन घुराए हा ऐं चवे मूंखे 4 शाहिद पेश कर जिन हिनखे ज़िना कंदे ॾिठो हुजे। जे औरत खे या मर्द खे, मर्द मेरे हुकुम में आहे, जे औरत खे ज़िना कंदे ॾिठो हुजे, मर्द खे ज़िना कंदे ॾिठो हुजे, 4 शाहिद पेश कर, कंदो कोन कंदो, पोइ छा थींदो? अल्लाह फरमायो क़ुरान में, अल्लाह जे नबी जो फरमान है, उनकी पुठी ते 80 कोड़ा हया हूंदा, 80 फटका, हद कज़फ। या मामूली ॻाल्हि कोन्हे, असीं थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते के वीचारी औरत ते या मर्द ते बौतान हणी छॾींदा आहियूं। फलाणो ज़ानी आहे, फलाणी औरत बदकार आहे। अल्लाह अकबर, ज़रूरतमंदी आहे, दीन खां अणॼाण आई आहे न। जॾहिं इस्लामी हुकूमत हुजे तव्हांखे घुरायो वञे हा। अल्लाह छा थो फरमाए क़ुरान में, जेके पाक मर्दनि ते ऐं पाक औरतनि ते जेके अहिड़े क़िस्म जो इल्ज़ाम हणनि था, लोइनु फिद दुनिया वल आखिरा, उन ते लानत कई वई आहे दुनिया आख़िरत में। ज़िक्र औरतनि जो आहे, पर इजमाए उम्मत आहे, इन में मर्द बि शामिल आहे। जेकॾहिं शरीफ़ मर्द को आहे, उन ते बि तव्हीं बौतान हणो था, अव्हां ते अल्लाह जी लानत आहे, लानत आहे रब जी। अव्वल त वॾी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां कंहिंखे बुराई कंदे ॾिसो बि सही, तॾहिं बि दीन छा थो चवे? लिकायो। मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियामह, जे मुसलमान जा ऐब ढकिया, क़यामत ॾींहुं अल्लाह उन जा ऐब ढके छॾींदो। ऐं तव्हां खां पुछां थो, केरु पाण में आहे जेको थी चवे त मूंखां कॾहिं गुनाह थियो ई कोन्हे, ऐं मासूम आहियां? आहे को मासूम? जॾहिं सभिनी खां गुनाह थींदा था, तव्हीं ॿिए जा पर्दा चाक कंदा, अल्लाह तव्हांजा पर्दा चाक कंदो। नबी साहब फरमायो, जॾहिं हिकिड़े मुसलमान भाउ जा तव्हीं पर्दो खणो था, उहो माण्हू भले घर में लिकी वे, अल्लाह उनखे उते बि ख़्वार कंदो। तूं जॾहिं सोची तो त मुसलमान भाउ खे ज़लील करियां, तूं बचवे कोन, छो त फ़रिश्तो कोन्हे, मलाइको कोन्हे, तो में बि ख़ताऊं हूंदियूं, अल्लाह तोखे बि ज़लील कंदो, भले घर जे अंदरि लिकी वे। तंहिंजे करे अल्लाह जो मुसलमान भाउ जो ऐब ढकियो, क़यामत ॾींहुं अल्लाह तव्हांजा ऐब ढके छॾींदो। जॾहिं सॼी दुनिया हूंदी, बेशुमार इंसान, उते रब तव्हांजा ऐब ढके छॾे, इन खां मथे का कामयाबी आहे? अॼु जेकॾहिं आउं तव्हां खां पुछां त दुनिया जे अंदरि रुगो 100 माण्हू गॾु हुजनि ऐं तव्हांजा ऐब ज़ाहिर कया वञनि, तव्हांखे केॾी तकलीफ़ पवंदी? केॾी तकलीफ़ तव्हांखे पवंदी? जॾहिं 100 माण्हुनि जे साम्हूं तव्हांजा ऐब ज़ाहिर कया वञनि। उते त बेइंतहा इंसान, आदम अलैहिस्सलाम खां वठी आख़िरी इंसान जेको ईंदो, उन सभिनी जे साम्हूं अल्लाह तव्हांजे गुनाहनि ते पर्दा विझी छॾींदो। छो? तव्हां मुसलमान भाउ जे गुनाहनि ते दुनिया में पर्दो विझो। दोस्तो, ये 7 गुनाह अल्लाह जे रसूल फरमाया, तमामु वॾा गुनाह आहिनि। हिकिड़ी हदीस में ॿिया गुनाह अचनि था, माउ पीउ जी नाफ़रमानी वॾो गुनाह आहे, कूड़ ॻाल्हाइण वॾो गुनाह आहे, कूड़ी शादी ॾियण वॾो गुनाह आहे। इहे बि जेके मना त वॾा गुनाह आहिनि। बहरहाल तमामु वॾो मौज़ू आहे। अल्लाह ताला खां दुआ घुरूं, अल्लाह ताला असांखे इन सभिनी वॾनि ऐं नंढनि गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ज़ाहिर ऐं लिकल हर गुनाह खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼो कोई प्रोग्राम जेको असांजे मोहतरम दोस्त बरकत अली मेतरो साहब कयो आहे, अल्लाह उन जूं महिनतूं जा ख़र्च क़बूल फरमाए। जेके दोस्त परे परे खां हली आया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि सभिनी जो अचणु क़बूल फरमाए। रब्बुल आलमीन जीअं अॼु असांखे हिते गॾु कयो आहे, अल्लाह खां दुआ घुरूं था, अल्लाह जन्नत में बि असांखे अहिड़ी तरह सां गॾु करे। वमा ज़ालिक अलल्लाह बिअज़ीज़, अल्लाह ते का शइ ॾुखी कोन्हे। अल्लाह असांजूं ख़ताऊं माफ़ करे, गुनाह माफ़ करे ऐं जन्नत फिरदौस में असांखे दाख़िला अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।